अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मुर्शिदना व हादियना व महदियना व महबूबना व महबूब रब्बिना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व हकीम तबीब क़ुलूबिना व सिराजम मुनीरा मौलाना व मलजअना व मलाज़ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला तजिदु क़ौमन युमिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर युवाद्दूना मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू
بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. قال الله تبارك وتعالى في شأن حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وأصحابه وأهل بيته أجمعين. آبی مثل محبوب حق خلقی خدا جہلے خلق خادم صدر جن و ملک بلغ العلا بکمالہ نوری حجر جوی نشان آیات روشن تھیو جہان چمکیا زمین آسمان کشفت دجا بجمالہ آنور آقا در اصل نوری صدن سارو مسل سیرت ای صورت بے مثل حسنت جمیع خصالہ اے عاجز ان جو غلام پڑھ دو صلاۃ و سلام یا اے ورد صبح و شام یا صلو علیہ وآلہ. محبت صاحب بلند آواز سے سبھی گجی پڑھو صلی اللہ علیہ رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ صلی اللہ علیہ یا وسلم علیک یا حبیب اللہ. بڑی محبت سا شوق سا بلند آواز سے پڑھو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. حمدی صلاۃ کا واجبی صد احترام علماء عزیزتار خلفائے اعظام سادات کرام ثنا خان رسول اے مجھا پیارا مسلمان بھائیرو السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. اللہ رب العزت جل جلالہ اعلی شانہ عز برہانہ جی توفیق عنایت سان اج اوان جی ہن تگوانی شہر جی ہن جائے تے شان مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جی جلسے میں اساں اوان کی گڈ تھن جو ویگھڑ جو بدھن بدھائن جو موقع ۽ شرف نصیب ٿيو. دعا ہے
अल्लाह ताला शान असा अवाजी इन हाज़री के पंजी बारगाह हमें मंजूर मकबूल फरमाए। जिन नौजवान मोहब्बत वारन इश्क़ अक़ीदत वारन इन अजीम शान प्रोग्राम के सजायो आ कोशिशूं वरतियूं आहिनि। दुआ आहे अल्लाह ताला उन्हनि जे इन्हनि कोशिशुनि खे काविशुनि खे मेहनतुनि खे पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए ऐं उन्हनि जे माल में इज्जत में आबरू में बचन में बरकतूं रहमतूं अता फरमाए। याद रखो इंसानी मुआशरत में असां अवां जी कंहिं बि दुनियावी शइ सां या के इंसान सां दिल लगी वञे, कंहिंसां मोहब्बत थी वञे, दिल जो लाड़ो थी वञे त ज़ाहिरी उन मजाज़ी मोहब्बत जूं बि कुझु तक़ाज़ाऊं ऐं घुर्जूं हूंदियूं आहिनि। अव्वल जंहिंसां मोहब्बत थी वेंदी मुहिब खे पंहिंजे महबूब ऐं माशूक जो ज़िक्र करणु ऐं ॿुधणु पसंदि हूंदो। मन अहब शय्यन अक्सर ज़िक्र, जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे उनजो ज़िक्र घणो कयो वेंदो आहे ऐं घणो ॿुधणु पसंदि हूंदो। जंहिंसां मोहब्बत थी वञे उन जे लाइ दिल में अदब ऐं एहतराम हूंदो। मोहिब खे मोहब्बत करण वारे खे हमेशह हर वक्त इहो ख़तरो ऐं ख़ौफ़ लाहक हूंदो आहे त किथे मूंखां का अहिड़ी ग़लती कोताही न थिए, को अहिड़ो अमल सज़ न थिए जंहिंसां मुंहिंजो महबूब मूंखां रुसी वञे, नाराज़ थी वञे। को ईअं चाहींदो आहे त हर वक़्तु मुंहिंजो महबूब मुंहिंजो मशूक मूंखां राज़ी हुजे, ख़ुशि हो। अबा ईअं आहे जॾहिं दुनियावी मजाज़ी मोहब्बत जूं इहे ज़ाहिरी घुर्जूं ऐं तक़ाज़ाऊं आहिनि त पोइ उहा हक़ीक़ी मोहब्बत जेका अल्लाह ऐं उन जे रसूल जी मोहब्बत आहे उन जूं के तक़ाज़ाऊं के घुर्जूं हूंदियूं या न, उन्हनि तक़ाज़ाउनि खे उन्हनि घुर्जुनि खे अल्लाह जी ज़ाते बाबरकात पाण बयान फरमाए। खुदा जी ज़ाते बाबरकात फरमायो जंहिं बि मूं सां ऐं मुंहिंजे महबूब सां मोहब्बत जी दावा कई आहे उन दावा जे लाइ उनखे उन मयार मोहब्बत ते रहणो पवंदो, उहे तक़ाज़ाऊं पूरियूं करणियूं पवंदियूं। ठंडी दावा कम जी न हूंदी, दावा उहा कम जी आहे जेका उन मयार ते पूरी लहे। उहो मयार मोहब्बत छा आहे ऐं उन हक़ीक़ी मोहब्बत जूं तक़ाज़ाऊं कहिड़ियूं आहिनि। अव्वल मां अवां जी ख़िदमत में जेका क़ुरान पाक जी आयत समूरी तिलावत कई आहे उन जे मुतअल्लिक़ ज़िमन इब्तिदा में शान नुज़ूल अर्ज़ कया
जी अवां जे ज़हन में ॻाल्हि चङी तरह ज़हनशीन थी वञे ऐं उन खां पोइ मज़ीद जेका मां गुफ़्तगू उन मौज़ू जे हवाले सां अर्ज़ रखंदुसि इंशा अल्लाह। उम्मीद आहे त मदीने वारे मीर जी महिरबानीअ सां असां अवां खे उहा हक़ीक़त सम्झ में ईंदी ऐं दुआ कयूं था त अल्लाह ताला असांखे उहो ई मयारे मोहब्बत नसीब फरमाए ऐं उन तकाज़ा उनखे पूरे करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेके अल्लाह जी ज़ाते बाबरकात पाण बयान फरमायो आहे। जॾहिं अल्लाह जे महबूब सरवरे आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के खुदा जी ज़ाते बाबरकात हुकुम इरशाद फरमायो ऐं मुंहिंजा महबूब अवां इन कुरैशी मक्का के पंहिंजनि कराबतदारनि खे मूं अल्लाह जे तौहीद जे तरफ़ मुंहिंजी हेकड़ाई जे तरफ़ सॾियो ऐं इनखे खोले ॿुधायो त अवां अल्लाह जा मुरब जा पैगंबर ऐं रसूल मुकर्रम आहियो। कुरैशी मक्का उन्हनि जो हिकु दस्तूर खाना काबा मताफ जी हिकड़े पासे नंढड़ी टकरी पहाड़ी हुई। उनखे जॾहिं बि का अहम ॻाल्हि करणी हूंदी हुई सॼे शहर वारनि खे ॿुधाइणो हूंदो हो त उहो ॿुधाइण वारी ॻाल्हि ॿुधाइण वारो उन पहाड़ीअ ते बीही पोइ चवंदो हो या मअशरल कुरैश या मअशरल कुरैश सभिनी कबीलनि खे सॾींदो हो। पोइ मर्द औरतूं सभई घर मां निकिरी उन पहाड़ीअ जे साम्हूं मैदान में मताफ में बीहंदा हुआ ऐं पोइ जेका उनखे ॻाल्हि करणी हूंदी हुई उहा उनखे ॿुधाईंदो। इहो उन्हनि जो दस्तूर ऐं तरीक़ो। सरवरे आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन तरीक़े सां पाण उन पहाड़ीअ ते तशरीफ़ फरमा थिया। कुरैशी मक्का खे सॾु कयो। जॾहिं सभु गॾु थी विया मौवन फरमायो ॿुधो जेकॾहिं मां अवां खे इएं चवां त पहाड़ीअ जे हिन पार हिन तरफ़ हिकु लश्करे जहार जेको जंगी साज़ो सामान सां मुसल्लह लैस ऐं उन जा इरादा ख़तरनाक आहिनि उहो अवां जे इन शहर खे तहस नहस करणु चाहे थो अवां खे क़त्ल करे अवां जे माल ते काबिज़ थियणु चाहे थो त अवां जो छा ख़्यालु आहे इन ॻाल्हि जे मथां। सभिनी चयो त अवां जी ज़बान मां असां कॾहिं बि कूड़ कोन ॿुधो। हमेशा अवां सच ॻाल्हायो आहे। अवां सादिक़ ऐं अमीन आहियो अमानतदार बि आहियो सचार बि आहियो। जेका ॻाल्हि अवां चवंदो असांखे यकीन आहे ईअं हूंदो। पाण फरमाए ॿुधो इन खां बि हिकु अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। अल्लाह जी ज़ाते बाबरकात मूंखे अवां जे लाइ ऐं पूरे जहान वारनि जे लाइ काइनात जे लाइ मूंखे रहमत वारो नबी बणाए मोकिलियो आहे। मां अवां खे अल्लाह जे तरफ़ उन जी तौहीद ऐं हिकड़ाई जे तरफ़ सॾियां थो जेकी अवां खाना काबा बैतुल्लाहिल हराम में बुत रखिया आहिनि। इहे सभई बुत कूड़ा आहिनि। हक़ीक़ी महबूब बरहक़ अल्लाह जी ज़ात बंदगी उन जे लाइ सजदो उन जे लाइ। मां अवां खे इहो ॿुधाइण थो चाहियां मां उन अल्लाह जो मोकिलियल रसूल ऐं पैगंबर आहियां। मां तव्हांखे ख़ुदा जी वहदहू ला शरीक हुजण जी दावत थो ॾियां। इहा ॻाल्हि जो ॿुधऊं त जेके चंद घड़ियूं पहिरीं चई रहिया हा तव्हां सादिक़ ऐं अमीन आहियो हिकदमि पासो फेरे ईअं चवण लॻा
त इहा ॻाल्हि सही आहे। अवां कॾहिं बि पहिरीं कूड़ कोन ॻाल्हायो आहे, पर जेका अॼु ॻाल्हि तव्हां गॾु करे चई आहे असांखे, इहो त निसोरो कूड़ आहे, इहो न मञीदासीं। इएं चई जेके सभु माण्हू मर्द औरतूं कठे थिया हा ॻाल्हि ॿुधण जे लाइ, ऐलान कयो त बाबा हाणे मुहम्मद जी का बि ॻाल्हि न ॿुधो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन सां को बि न मिले, हिन सां को न वेहे। हिन निसोरो कूड़ हयो आहे, असांजे मज़हब ते असांजे दीन ते हमलो कयो आहे, असांजे ख़ुदा खे कूड़ो थो चए। इन सां सोशल बाइकाट कयो, को इन जी ॻाल्हि न ॿुधी, ईअं चई सभई मुंतशिर थी विया। अवां सभु मोहबत सां गॾु वेठा आहियो, मूंखे अवां घुरायो आहे, शौक़ ऐं मोहबत ऐं ज़ौक़ सां वेठा आहियो, पर न सभिनी में को बिगड़ी पए बरोच चए मां नथो वेहां, सभु निकिरो ॿाहिरि। त मुंहिंजे दिलि ते इहा ॻाल्हि गिरा ॿुधंदी या कान ॿुधंदी? त भाई सभई ॿुधण लाइ तयार, पर मूंखे घुरायो पिया थियो। ॾुखी ॻाल्हि, बशरी तक़ाज़ा, मुस्तफ़ा करीम ते दिलि ते बार गुज़रियो, को ॿुधण लाइ तयार न हुजे। कुझु ॾींहं गुज़रिया, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे उन मिशन खे, उन प्रोग्राम खे, तौहीदी पैगाम खे न छॾियो, अल्लाह जे हुक्म मुताबिक़ जारी रखियो। हाणे मके में त को ॿुधण लाइ तयार न आहे। कुझु ॾींहं गुज़रिया, पाण पंहिंजी जवानीअ जे दोस्त अबू बकर खे पैगाम ॾींदे फरमायो, अबू बकर मां तोखे अल्लाह जे तौहीद जे तरफ़ सॾियां थो, तुंहिंजो छा ख़्याल आहे? चईंसि मुंहिंजो तव्हां सां मुलाक़ातूं सुबुह सांझ थींदियूं आहिनि, अवां सां कचहरियूं बि थींदियूं आहिनि। हिकिड़ी त मूंखे ख़बर आहे त जहिड़ा अवां जा अख़लाक़ आहिनि, जहिड़ा अवां जा औसाफ़ सिफ़तूं आहिनि, जहिड़ी तव्हांजी तबीयत, इहा तबीयत, अहिड़ो अख़लाक़, अहिड़ी सिफ़त के आम इंसान जी नथी थी सघे। पर अवां जेका ॻाल्हि चओ था त मां अल्लाह जो रसूल आहियां, मां अवां जी ॻाल्हि मञा खणी, पर मूंखे का निशानी ॾियो त अञा मुंहिंजी दिलि में पको पुख़्तो यकीन पैदा थिए। मुस्तफ़ा करीम मुस्कुराए फरमायो, अबू बकर तूं मूंखां मोजज़ो निशानी थो घुरी, भला जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ॿुध, जेको तूं ख़्वाब जवानीअ में ॾिसंदो हुए, उहो ख़्वाब तोखां विसरी वियो आहे, अलाए छा? अब ख़्वाब जी ॻाल्हि मुस्तफ़ा फरमाए, ख़्वाब, हाणे ख़्वाब इंसान जो पंहिंजो माफ़ी ज़मीर आहे, यानी जेसी ताईं पंहिंजे ख़्वाब खे कंहिं सां बयान न करे त ॿिए खे ख़बर न पवे। सुतो पियो आहे, वेठो ख़्वाब ॾिसे, घर में भले घर वारी वेठल हुजे, सुतल हुजे, या को दोस्त वेठल हुजे, उनखे ख़बर न पवंदी त इहो सुतल छा थो ॾिसे, कहिड़ो ख़्वाब थो ॾिसे। इहे आहे अबू बकर सिद्दीक़ अञा ईमान न आंदो आहे, यानी मुस्तफ़ा फरमायसि त तोखां उहो ख़्वाब विसरी वियो जेको तूं जवानीअ में ॾिसंदे हुए। त अबू बकर हैरान थी वियो, चवण लॻो अवां खे कीअं ख़बर पई, इहो त ख़्वाब मां ॾिसंदो होसि ऐं मूं कॾहिं कंहिंसां बयान बि कोन कयो आहे, अवां खे कीअं ख़बर पई? पाण फरमायो, अबू बकर ख़ुदा मूंखे नबी ऐं रसूल बणाए मोकिलियो आहे, त पोइ बे इख़्तियार रसूल बणाए कोन मोकिलियो आहे, बेख़बर नबी बणाए कोन मोकिलियो आहे। मां अल्लाह जी तौफ़ीक़ सां उहो कुझु ॼाणा थो। इन्नल्लाह ज़वालियल अर्द फरअयतु मशारिक़हा व मग़ारिबहा, ख़ुदा जी ज़ात बाबरकात मुंहिंजे लाइ हिन ज़मीन खे विड़े छॾियो आहे, सेड़े छॾियो आहे। मां ॿई मशरिक़ बि ॾिसां थो त ॿई मग़रिब बि ॾिसां थो। इन्नल्लाह क़द रफ़अ लिय दुनिया व अना अंज़ुरु इलैहा मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामह
कअन्नमा अंजुरु इला कफ़ी गाज़ी। खुदा जी ज़ाते बाबरकात मुझे ज़ाहिरी बातिनी निगाहुनि ता हिजाब पर्दा कराए छॾिया आहिनि। क़यामत ताईं जो कुझु थियणो आहे मां मुहम्मद मुस्तफ़ा उनखे इहे थो ॾिसां जीअं हथ जी तरीअ खे ॾिसबो आहे। अबू बकर जैसे ख्वाब ॾिसंदो होसि। छा ॾिसंदे हे ख्वाब में अबू बकर? हे ॾिसंदो त होसि पर उनजी मूंखे तअवील या तअबीर कॾहिं सम्झ में न आई त इहो आहे छा ॾिसंदे हे? इमामुल आरिफीन इमामुल आशिकीन हज़रत मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह पंहिंजी मसनवी में अबू बकर सिद्दीक़ जे उन ख्वाब जो ज़िक्र फरमायो। फरमाए तो ख्वाब हामी दीद जानम दर शबाब के सलाम करद पुरसे आफताब। जवानी में इहो मुस्तफ़ा ख्वाब ॾिसंदो होसि त सिज मुंहिंजे घर में लही आयो आहे, चंड सन आसमान तां लही मुंहिंजी झोलीअ में अची पियो आहे। अज़मीन बरकशीदू बरसमा हम रहे गश्त भूत मुज़रतिका। रुगो इहे न तो सिज ऐं चंड लही अचे बल्कि मां इहो ॾिसंदो होसि त सिज मुंहिंजे घर में लही आयो आहे ऐं मूंखे पाण सां गॾु ज़मीन खां आसमाननि ॾे वठी थो वञे। जिथे जिथे सिज पियो हले मां सिज सां गॾु अल्लाह जे इन आलमनि जो वेठो गश्त कयां, वेठो निज़ारो कयां। जॾहिं इहो ख्वाब ॾिसंदो होसि निंड खां बेदारी थींदी हुई, अखि खुलंदी हुई त पोइ वेही सोचींदो चवंदोसि अबू बकर इहे बि थींदो भला? गुफ्तमी मां खूलिया बूदो महाल हेच करदद मुस्तहीने वस्फ़ हाल। चवंदोसि अबू बकर भला इहे कीअं थींदो? तुंहिंजे दिमाग़ जो शायदि ख़लल आहे, तुंहिंजी चढ़ाइबा तोखे अक़ुल न रहियो आहे, का दिमाग़ी ख़लल आहे जो तोखे अहिड़ा ख़्वाब नथा था अचनि। भला इहे कीअं थींदो जे सिज जी तपश जेको आसमाननि ते पियो उभरे उनजी तपश ऐं गर्मी आहे जो मंझंदि जे टाइम ते को कमीस लाहे चंद सां तो इहे को नथो बीही सघे। उहो तपश वारो गर्मी ऐं हिदत वारो सिज इहे लही अचे ऐं तोखे पाण सां गॾु खणी वञे। इंसान जे वजूद में एतिरी हिम्मत ऐं जुर्रत ऐं तौफ़ीक़ न आहे। इहो कीअं थींदो? मां इहो ॾिसी चवंदो होसि इहे थियणो न आहे, शायदि मुंहिंजे दिमाग़ जो को ख़लल आहे। महबूब इहो मां ख्वाब ॾिसंदो होसि। अबू बकर पोइ तोखे कुझु सम्झ में आयो? चईसि मूंखे त सम्झ में कुझु कोन आयो। फरमाए वेठो मुस्तफ़ा करीम फरमाए वेठो। इमामुल आरिफीन मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह तो फरमाए मौला अबू बकर के वेझो करे पंहिंजे हथ मुबारक जी तरी हीअ तरी अबू बकर जी जबीन ते पेशानीअ ते हीअं रखी। मुस्तफ़ा जे हथ मुबारक जो लम्स अबू बकर खे नसीब थियो आहे। उहे जेके लिखियल हिजाब हुया मख़फ़ी पर्दा हटी विया, राज़ मुनकशिफ थी विया, जलवो नज़र आयो। जो कुछ नजर आयो अबू बकर सिद्दीक़ बर्दाश्त न करे सघियो, बेहोश थी वियो। जो नजर आयो साईं बेहोश। जॾहिं होश में आयो त कदमनि ते किरी पियो, चए थो तू मुरामीदार बंदो यारे गार हेच आज़ादी न ख़्वाहम ज़ीनहार के मुराज़ बंदगीयत आज़ादीस्त बेतो बरमन मेहनतो बेदादीस्त।
हिंद ए जहारा जिंदा कर दस अस्तफा खास कर द आमुरा खासा मुरा लगो साई ओ मुझा महबूब ओ हो जेको रास मां जवानी में ख्वाब जी सत में संदो होस मुस्तफा अमा जो हथ लगो त अल्लाह ताला मुझी नेरन तावे हिजाब हटाए छया महबूब अमा जी निगाह त उआने जे आम ते थी वनी त वो खास बणजी वेंदो अगर भी मां आम वांगुर कुछ न पियो समझा न को पियो ॾिसां पर मुस्तफा अमा जी निगाह जो थिया कहानी आम वांगुर न रहियो आहे ना मां वो खास वांगुर उहो मंज़र थो ॾिसां जेको ॾिसण वारो ॾिसी न सघंदो दिलबर हाणे मूंखे पंहिंजी गुलामी में पंहिंजी गुलामी में वठी हाजी गुलामी मुस्तफा मुझे लाल दुनिया भी आजादी खां किरोड़ दर्जा भली मां जाओ पंहिंजे अम्मा जे बतन मां आज़ाद आहियां या आज़ादी एज़ाज़ फखुरा अरब जी असलियत मुआशरे में गुलाम चवण गार खां घट कोन हुयो पर अबू बकर तो चवे मुस्तफा एड़ी आज़ादी एड़ियूं किरोड़े आज़ादूं हाजी गुलामीअ तां कुर्बान करे छॾिया मुस्तफा हाजी गुलामी में मुझी हकीकी आजादी आहे कहा सिद्दीक ने सरकार आमन्ना व सदकना मेरे मौला मेरे मुख्तार आमन्ना व सदकना ओ मुझा हबीब मां दिल सा अवां जी तस्दीक थो कया ज़बान सा इकरार थो कया अवां अल्लाह जा वाकई रसूल मुकर्रम आयो ये जे अबू बकर ईमान आणा खां पोइ बस न करे वियो हुयो अहले तशय्यी जो मुज्तहिद आलिम मुल्ला बाज़री ईरानी पंहिंजे किताब हमला हैदरीअ में जेको उन फारसी अशार में मंज़ूम इस्लामी तारीख़ी वाक़ियात में लिखियो आहे उन में अबू बकर सिद्दीक जे ईमान जो वाक़ियो लिखी ॿुधाए थो पूरी तारीख़ इस्लामी जे अंदर सभिनी सहाबा मां इहो शान ख़ुसूसियत अबू बकर सिद्दीक खे हासिल जो ईमान आण खां पोइ जेकी कुझु साईं वटि हुयो कमो बेश 40,000 दीनार जी जेतिरी मिल्कियत हुई उहा सभु मेरे सेड़े खणी अची मुंहिंजे महबूब जे कदमनि ते निछावर करे छॾी मुस्तफा करीम फरमाए अबू बकर मुखे दुनिया जी दौलत जी इन सोन चांदी जे ठिकरनि जी ज़रूरत नाहे असकी मुंहिंजा सुणा हबीब मां सम्झा थो जेकॾहिं अवां ठोकर हणो त हे मके जा पहाड़ सोन ऐं चांदीअ जा थी अवां सां गॾु हलंदा इहो मुंहिंजो अक़ीदो आहे पर दिलबर मूं पंहिंजी ख़िदमत ऐं गुलामीअ जो इज़हार कयो आहे मुस्तफा मुंहिंजी ख़िदमत ऐं गुलामी क़बूल फरमायो मुंहिंजो हदियो क़बूल फरमायो महबूब माल मुन जो हूंदो आहे जेको पाण खे आज़ाद हुजे मुंहिंजी जान बि अव्हां तां कुर्बान मां सर ख़रीदवा जो गुलाम थी वियो आहियां वो गुलाम जी पंहिंजी मिल्कियत न हूंदी आहे उन जो कुझु हूंदो आहे सो उन जे आका जो हूंदो आहे मुस्तफा हाणे अवां हुकुम फरमायो अवां पंहिंजे मिशन प्रोग्राम जे लाइ जीअं चवंदो वेंदो अबू बकर कॾहिं बि कोन वणंदो सभु कुझु कुर्बान करे ॾेखारींदो यार के नाम पे मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला यार के नाम पे मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला मंजिले इश्क़ो सिद्दीक़ का रहबर रदी अल्लाह ताला अन्हु ओहो अबू बकर सिद्दीक साईं तव्हांजी कहिड़ी ख्वाहिश आहे फरमायो मुंहिंजी अव्वल ख्वाहिश आहे नज़र इला वजह रसूलल्लाह मुंहिंजी अखि हुजे मुंहिंजे महबूब जो पाक चेहरो हुजे ॾिसंदो रहां दीदार कंदो रहां
पर साईं साबित करे भी ॾेखारे अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी जान बि घुरे ॾेखारी हाओ मुंहिंजा अदा इमाम कुर्तबी आंदो आहे ओ गारे सूर जंहिंमें मुस्तफ़ा करीम जी ज़ाते बाबरकात अबू बकर सिद्दीक़ सां गॾु रहिया हुया उते नांग रहंदो हो हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर खां उन इहा ॻाल्हि ॿुधी ही त उहो आख़िर ज़मान महबूब मुहम्मद मुख्तार इन गार में ईंदो हिजरत वारे ॾिहाड़ में ईंदो नांग सोचो जेकॾहिं ख़ुदा मूंखे ज़िंदगी ॾे त उन दिलबर जो दीदार ज़रूर कंदुसि उहो बि पंहिंजा घट रस्ता ठाहे उते वेही रहियो आहे अबू बकर सिद्दीक़ ग़ुलामी जो हक़ अदा करे पंहिंजो पहिराण पंहिंजो अमामू चादर फाड़े सुराख बंद कया आहिनि पर नांग ॾिठो त हे बि आशिक मां बि आशिक आहियां इश्क में ऐं जंग में सभु जाइज़ हूंदो आहे ॾिसां त हिन जो इश्क ज़ोर या मुंहिंजी मोहबत मथां ई आहे हिन ॻाल्हि खे ॾिसी जिते अबू बकर सिद्दीक़ सुराख जे मथां पंहिंजी खुली रखी हुई उन जाइ ते नांग डंगर शुरू कयो अबू बकर सिद्दीक़ ज़बाने हाल सां नांग खे पैगाम ॾिनो ओ नांग तूं मूंखे ॾंगी थो ऐं तुंहिंजो पैगाम इहो आहे त मां खुली हटायां ॿुधी छॾ मुंहिंजी जान वञे त वञे पर मुस्तफ़ा जे आराम में खलल न ईंदो तॾहिं तुंहिंजे आयासी तो विधो नांग वेरो मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो तॾहिं तुंहिंजे आयासी तो विधो नांग वेरो मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो खाओ भली खाओ खुली न खणबी सिद्दीक़ सदके थींदो रग रग घोरे रसूल ता अज अबू बकर हित ॾींदो करे न खणबो हाज़िर हे परवाने जो पेरो मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो नांग चयो अबू बकर मूंखे अल्लाह ओ ज़हर ॾिनो आहे जेकॾहिं मां फूक ॾियां त ई सभु सुराख जा कपिड़ा साड़े सघां थो मां तुंहिंजे जिस्म में ज़हर पलटाए छॾींदुसि पंहिंजी ज़िंदगी प्यारी अथई त खुली खण फरमाए था तूं कहिड़ी ॻाल्हि थो करी मुंहिंजो को कचो अक़ीदो न आहे मां मुस्तफ़ा ते जेको ईमान आंदो आहे को ठंडो इहे कलमे वारो इहे ठंडी ॻाल्हि ॿोल वारो न मुंहिंजो अक़ीदो आहे डंग हणी आज़ार भली दे नांग फिक्र को नाहे छो त हयाती बख़्शण वारो मूं वटि हाज़िर आहे जॾहिं जांग दो मुंहिंजो जानी त पोइ ख़ैर मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो तॾहिं तुंहिंजे आयासी तो विधो नांग वेरो मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो वाह सुना अबू बकर सिद्दीक़ साईं उन ॾींहुं माल खणी आयो ॿिए ॾिहाड़े सुबुह थी आहे मके जे कुरैशन में जेके साईं जा दोस्त हुया ताजर हुया जेके साईं सां गॾु तिजारत कंदा हुया उहे सभई नौजवान गॾिजी अबू बकर सिद्दीक़ जे घर में आया चवण लॻा अबू बकर सां ॿुधो आहे त तो दीन मटियो आहे मज़हब मटियो आहे मुहम्मद मुस्तफ़ा ते तो ईमान आणण जी ग़ुलामी क़बूल कई आहे हिन में तुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं तुंहिंजी दिलि चवे पर असां इहो बि ॿुधो आहे त तो पंहिंजो सॼो माल खणी पंहिंजे यार मुहम्मद खे ॾेई छॾियो आहे असीं तोखे सम्झाइण आया आहियूं असीं तुंहिंजा ख़ैर ख़्वाह आहियूं दोस्त आहियूं हमदर्द आहियूं तूं त कामयाब ताजिर आहीं तोखे तिजारत जे उसूलनि क़ानून जी ख़बर आहे जेसीं ते माल जमा पूंजी इन्वेस्ट न हूंदी त कारोबार हली न सघंदो असां ॿुधो आहे त तो पंहिंजो सॼो माल पंहिंजे यार मुहम्मद मुस्तफ़ा खे ॾेई छॾियो आहे हाणे ॿुध इहे
न करियो जज्बाती फैसलो आ वनी माल मोहम्मद खां वापस वठी आ वो भले थोड़ो थोड़ो दे पर ये गलती न कर अबू बकर सिद्दीक जने उहा गाल ॿुधी फरमायो ॿुध अगर तव्हां मुंहिंजा सच्चा ख़ैर ख़ाह हो सच्चा हमदर्द आहियो चओ था त दोस्त आहियो वो ॿुधी छॾियो अगर मुंहिंजा दोस्त सॾायो था त पोइ यादि करे छॾियो ख़बरदार अॼु खां पोइ मुंहिंजे ऐं मुंहिंजे महबूब जे मामले में अव्हां कोन पुछंदो अगर दोस्त आहियो त पोइ कोन ॻाल्हायो ज़बान ते मोहर लगी वई हिन रस्तो ई बंद करे छॾियो हो त कुझु ठिकूं सोचे आया हा तदबीरूं सोचे आया हा त कुझु न कुझु कंदासीं पर अबू बकर सिद्दीक़ खे चवण लॻा चरियो थी वियो ऐं अकुल छॾाइजी वियो अथई हेठो खाओ मां ख़ुदा खां इहो ई घुरियो आहे जीअं फिकाई थो फरमाए अल्लाह ॾाही मथियां फरमाए थो अल्लाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसण मूं साम्हूं पिरनि बुराईअ में भाल क्या अबू बकर माल थोड़ी चरियो थी वियो ऐं माल दुनिया जे लाइ ज़रूरी आहे फरमाए थो माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपुरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फिलहाल कयूं सुना निहाल पसण तां प्रिय थियो मूंखे त पंहिंजे यार जी रज़ा मुस्तफ़ा राज़ी हुजे हे नौजवान साईं जा साथी कुरैशी मक्का सोचो हिन था ॻाल्हि असांजी अड़ाई वजाए करे छॾी हलो इन जे पीउ खे हली चऊं था उहो सम्झाईंदुसि अबू कुहाफा अखियुनि खां साईं वेही पीरा सॻी अञा मुस्लमान कोन थियो ये आया सभई अबू कुहाफा तोखे ख़बर आहे तुंहिंजो पुटु छा पियो करे ॿियो त हुनजी मर्ज़ी आहे पर तोखे सुञूं करण जे पोयां जेका तुंहिंजी जमा पूंजी दौलत हुई वो सभु खणी पंहिंजे यार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई आयो हेठायूं मथायूं बधा करे ॻाल्हियूं ॿुधायूं वीचारो पुराणो माण्हू अखियुनि खां वेही वियो मुआमला परोड़े कोन पियो हुनखे कावड़ आई गुस्सो आयो इंतज़ार में वेठो आहे त अबू बकर अचे त पुछे साईं घर आया अबू कुहाफा गुस्से में आ कावड़ में आ चए थो अबू बकर मूं ॿुधो आहे त तूं पंहिंजो सॼो माल पंहिंजे यार मुहम्मद खे ॾेई छॾियो साईं सम्झी वियो त हे यारनि जो ॻाल्हायो हिते पहिरियों पाए विया साईं हिकमत भरियो जवाब बाबा मां अव्हांजो पुटु आहियां अव्हां मुंहिंजा कुलल पीउ आहियो अव्हांजी ख़िदमत अव्हांजो फरमान मुंहिंजे मथां फर्ज़ आहे पूरो करणु अव्हांखे कंहिं शइ जी घुर्ज हुजे त मां पूरी कयां अव्हां हुकुम कयो पीउ चवण लॻो न हे मूंखे मिठियूं ॻाल्हियूं न ॿुधा मूंखे पंहिंजे सिधे सवाल जो सिधो जवाब ॾे त तो पंहिंजो माल पंहिंजे यार मुहम्मद खे ॾिनो आहे साईं जो ॻाल्हि खुली वई आहे त पोइ हाणे लिक मां बि कोन कंदुसि बाबा अव्हां त ॻाल्हि था कयो माल कहिड़ो माल ये सोन चांदी ठिकरनि फितरनि जे लाइ अव्हां था चओ त मूं पंहिंजे यार मुहम्मद खे ॾेई छॾियो आहे इन माल जी का हैसियत ई कान्हे मां त पंहिंजी जान बि उन जे क़दमनि में गिरवी रखी आयो आहियां मुंहिंजी त जान बि उन जी आहे अव्हां माल जी ॻाल्हि था कयो अबू कुहाफा खे कावड़ आई इहे ॻाल्हियूं ॿुधी बर्दाश्त न पियो करे हेठायूं मठायूं ॻाल्हियूं अॻे हुननि जी वातनि मां ॿुधियूं हुयई हे जो ॻाल्हि ॿुधी अबू बकर सिद्दीक़ फरमाया ॻाल्हि सची कंदुसि इश्क ऐं मुश्क लिकी कोन सघंदो सिज खारे हेठां लिकी न सघंदो जेको जोहर मुंहिंजे दिलि में अची वियो आहे बाबा उनजी रोशनी काइनात जे ज़रे ज़रे ते वञी पवंदी तोखां बि ॻाल्हि लिकी ऐं मख़फ़ी न रहंदी बुध मां पंहिंजे महबूब ते पंहिंजी जान बि निछावर करण लाइ तयार आहियां
अबू कुहाफा की कावड़ आई उन महबूब जे बारे में सख्त लफ्ज़ ॻाल्हाया। इमाम बग़वी हद क़तादा खां रिवायत आंदी त मुस्तफ़ा जे बारे में सख्त लफ्ज़ ॻाल्हाया। उहे लफ्ज़ ॻाल्हाइण जी देर हुई अबू बकर सिद्दीक़ जी ईमान जी ग़लत बर्दाश्त न कयो। साईं जलाल में आयो पंहिंजे पीउ खे चमाट हणी थप्पड़ हई त अबू कुहाफा किरी पियो। घर में जेके नौकर चाकर हा ॻाल्हि वञी ॿाहिरि कयो। पूरी थोड़ी देर में कुरैश मक्का में सॼे शहर में जो बोल थी वियो। अबा हे ॾिसो मुहम्मद जा साथी पोइ लॻ हाणे पंहिंजी पीरनि जी बेइज़ती था कनि। असांजे पूरी असबियत में अरब मुआशरे में कॾहिं अहिड़ो वाक़ियो न थियो आहे जो के पुट पंहिंजे पीउ जी अहिड़ी बेइज़ती कई हुजे। अबू बकर इहा बेइज़ती कई आहे। हलो सभई सरदार गॾु थी अबू जहल चवण लॻो हलो इन जे दोस्त मुहम्मद खां हली फ़ैसिलो करायो असांखे भगवान। या चमाट अबू कुहाफा खे न असां सभिनी खे लॻी आहे। असांखे बाबा खपे फतवा सज़ा छा वञणु खपे। काबुल जी वॾवा खे ॻाल्हाइनि पिया हबीब जी बारगाह में आया। मुस्तफ़ा करीम फरमाए थथा थियो वियो। अबू बकर खे त पुछांसि। अबू बकर आयो फरमाए अबू बकर तुंहिंजी गोह वारा तुंहिंजे बारे में छा था चवनि। या रसूल अल्लाह कहिड़ी ॻाल्हि था कनि। पाण फरमाए चवनि था तूं पंहिंजे पीउ खे चमाट हई आहे। इहा ॻाल्हि कीअं आहे। या रसूल अल्लाह अव्हां जी तस्दीक़ करण खां पोइ हिन ज़बान मां कूड़ कोन निकिरंदो। मां अर्ज़ कयां मूं पंहिंजे पीउ खे चमाट हई आहे। पर सुणा हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ आहे। सभी कुरैश ॿुधनि पिया सभई सरदार ॿुधनि। मां अव्हां जी बारगाह में अर्ज़ थो कयां मूं पंहिंजे पीउ खे चमाट त हई आहे पर मुस्तफ़ा करीम इन अमल करण ते इन अमल ते न मूंखे शर्मिंदगी आहे न मूंखे पशेमानी आहे न मां शर्मिसार आहियां बल्कि मूं अबू बकर खे फ़ख्रु आहे। अबू बकर हे छा पीउ मां जो अदब तूं उनखे चमाट या चई थो वरी मूंखे शर्मिसारी बि कान्हे पशेमानी बि कान्हे वरी फ़ख्रु। अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं ॻाल्हि इहा न आहे जेकॾहिं ज़ाती मामिलो मुंहिंजो ऐं बाबे जो हुजे हा मुंहिंजो बाबो कावड़ में मुंहिंजो कंधु कपे छॾे हा त कंधु न हटाया हा मूंखे ॻाल्हाए हा सब्र कया हा जो कुझु चवे हा मुंहिंजो फुलल पीउ अदब ऐं एतिराम कया हा पर मुस्तफ़ा ही मामिलो मुंहिंजो ऐं मुंहिंजे बाबे जो ज़ाती न हुयो। ॻाल्हि इहा हुई जो उन अव्हां जे शान में मुंहिंजे साम्हूं सख़्त लफ़्ज़ ॻाल्हाया मुंहिंजी ईमानी ग़लत बर्दाश्त न कयो जो अव्हां जे लाइ को लफ़्ज़ चवे ऐं उहो मां ॿुधी इएं बर्दाश्त कयां। मुस्तफ़ा ख़ुदा जी इज़त जो कसम वल्लज़ी नफ़्सी बियदी जंहिंजे कब्ज़े क़ुदरत में मुंहिंजी जान उन वक़्तु मुंहिंजे हथ में तलवार कान हुई जे हुजे हा त पंहिंजे बाबे जी सिरी कलम करे छॾिया हा या त हुनखे चमाट मां कंधी कपे छॾिया। अबू बकर हेॾो जलाल एॾी कावड़ हाओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी ईमानी रत इन करे छॾी। कुरैश मक्का चवण लॻा अबू जहल हाणे ॾिठी न आहे मुहम्मद मुजरिम त पंहिंजे जुर्म जो इक़रार ऐं एतिराफ़ थो करे हाणे त फतवा ॾियनि छान जी सज़ा ॾियणु खपे। मुस्तफ़ा करीम फरमायो थोड़ी देर तवक्को फरमायो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए ऐ मुंहिंजा हबीब हाणे फतवा तूं कोन ॾींदे मां अल्लाह पाण थो छो मुस्तफ़ा मूं ज़िम्मो खयो आहे वल्लाहु यासिमुक मिनन्नास या मुंहिंजी ज़मानत ऐं ज़िम्मो आहे मुस्तफ़ा को बि अव्हां खे ईज़ा पहुचाए तकलीफ़ पहुचाए उनजो जवाबु दिलबर तूं न मां अल्लाह पाण तुंहिंजे शान जो दिफ़ा पाण फरमाईंदुसि।
ए अबू बकर जे पी जो पुट जो साथी मामलो नागे मामलो तुझी इज्जत जो आ मामलो तुझी नामूस रिसालत जो आ मामलो तुझी अदब एहतराम जो आ त फतवा में मां अल्लाह पानी दुस इन कुरैश मक्का के शौक का फतवा वठण जो त मां अल्लाह क़यामत या फतवा सादिक थो करे छडिया हाणे मैं यार मोहब्बत जो तकाज़ाऊं मां बयान थो कया ऐ मौलाए करीम कहिड़ी फतवा है जिब्रील जीरत पे जलील ये फतवा ही आयत खड़ी मुझी महबूब जे बारगाह में वञ मुस्तफा के चओ त सभिनी खे पढ़ी ॿुधाए क़यामत ताईं मां अल्लाह जो अटल फैसलो इहो ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु व युदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु उलाइक हिज़्बुल्लाहि अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल मुफ्लिहून। मुस्तफा मुझी फतवा या ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर हरगिज़ न लहंदी उन शख्स खे जेको अल्लाह जी ज़ाते बाबरकात ते ईमान आणे मुस्तफा तो ते ईमान आणे ऐं क़यामत जे ॾिहाड़े ते उनखे यकीन कामिल हुजे त अल्लाह जे हुज़ूर में मूंखे साम्हूं बीहणो आहे पेश थियणो आहे जेको हबीब तो ते ऐं मूं ते ईमान आणे क़यामत जे ॾिहाड़े ते ईमान आणे ऐं वरी युवादून मन हाद्दल्लाह व रसूलहु दोस्ती उन्हनि सां लगाए दिल उन्हनि सां लगाए तअल्लुक़ उन्हनि सां जोड़े जेके तुंहिंजा ऐं मुंहिंजा मुखालिफ़ हुजनि जेके अल्लाह जे रसूल जा मुखालिफ़ हुजनि वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम वो भले उनजी मुखालिफ़त करण वारा उनजा पंहिंजा सगा मीउ पीउ माउ छो न हुजनि पुट पोटा छो न हुजनि ॿाहिरि भाइजा छो न हुजनि रिश्तेदार छो न हुजनि मुस्तफा अगर उनजा सगा माइट तुंहिंजा ऐं मुंहिंजा मुखालिफ़ आहिनि ईमान जी तक़ाज़ा इहा आहे त उन्हनि खे फिटो कंदो छॾे ॾींदो छाकाणि मुस्तफा इन्हनि सभिनी इज़त वारनि रिश्तनि खां तुंहिंजी मुंहिंजी इज़त आला ऐं बाला समझ में आए था सभिनी इज्जत वारनि रिश्तनि खां मुस्तफा तुंहिंजी इज्जत आला तुंहिंजी इज्जत आला मौला तो फरमायो आहे त पंहिंजे पीउ माउ खे उफ न चओ उफ बि न चओ अबू बकर सरापा सही सिधी ज्यादती कई आहे चमाट आई त पंहिंजे पीउ जी बेइज्जती कई आहे अल्लाह जी ज़ाती बाबरकात फरमाए मुंहिंजा महबूब रिश्तनि जी इज़त बि मां अता कई आहे केतरी इज़त हिकु मुंहिंजा मुस्लमान भाउ मुंहिंजे मदीने जे मीर जो अटल फैसलो आहे पीउ फरमायो तुंहिंजो पीउ तुंहिंजो बाबो तुंहिंजे जन्नत जो सदर दरवाज़ो आहे फरमाया जेकॾहिं को चाहे त उन ते जन्नत जा दरवाज़ा खुल हुजनि त पंहिंजे अबे खे राज़ी रखी गोया को जन्नत जो विचो दरवाज़ो जे लाइ खुलियो पियो पर जेकॾहिं सालिह नेकोकार नमाज़िया हाजिया रोज़ेदार
परहेज़गार साहिब दिल अहले मारिफत छो न हुजे मामले जे करे पियो उन खां नाराज़ थियो ऐं नाराज़गीअ जे हाल में उन जो दुनिया तां विसाल थी वियो। हाणे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह उन नेकोकार सालिह पुट खे तेसी ताईं जन्नत में दाख़िलो न ॾींदो जेसी ताईं पीउ उन खे माफ़ न करे। भले नेकोकार भले निमाज़ी खुदा उन खे क़यामत जे ॾिहाड़े पीउ राज़ी करे ॾींदो जे न थियो राज़ी त अल्लाह उन खे जन्नत में दाख़िलो न कोन्हे। अब इहा पीउ जी इज़त आहे या न? या इज़त कंहिं ॾिनी? मोहम्मद अमीर जे सदके अल्लाह अता फरमाए। माउ जी इज़त फतेह मक्का जे मौके ते सुणा हबीब ॾाचे ते सवार आहिनि। हाणे मक्के में दाख़िल पिया थियनि मताफ़ में जीअं दाख़िल थिया हिकिड़ो सहाबी डोड़ंदो डोड़ंदो महबूब जी सवारीअ खां अॻ में वञी खाने काबे जी भित खे वञी चुमी ॾिनई। चुमी ॾिनई। मुस्तफ़ा करीम ठपाण फरमाईंदा वेझो आहे। मैं छा कयो? साईं मां खाने काबे जी भित खे चुमी ॾिनी। मैं छो चुमी ॾिनी? साईं मूं बास बासी ही नज़र बासियो हो मन्नत मनी हुई जेकॾहिं अल्लाह ताला असांखे बग़ैर खून ख़राबीअ जे इज़त सां फातिहाना अंदाज़ में मक्के में दाख़िल कंदो त मां उन जे शुक्राने तौर ते अल्लाह जे इज़त वारे घर खाने काबे जी भित खे चुमी ॾींदुसि। साईं मूं या बास फरमाए तू छा तो समझी त खानो काबो अल्लाह जो घर आहे इज़त वारो घर आहे। फरमाए इज़त इन जी हक़ पर जे मां मुहम्मद तोखे ॿुधाया त इन खाने काबे खां बि वधीक का इज़त वारी जाइ आहे उन जी तोखे ॿुधायां। साहबी हैरान थी खाने काबे जी भित खां बि का शइ दुनिया में अञा इज़त वारी आहे? फरमाए हाओ या रसूल अल्लाह ॿुधायो कहिड़ी आहे? पाण फण तुंहिंजी अमर ज़िंदा हाओ या रसूल अल्लाह। फरमायो वञ उन जे कदमनि खे चुमी ॾे उन जे पेर जा तरा तुंहिंजे लाइ खाने काबे जी इज़त खां कई गुना ज़्यादा इज़त वारा आहिनि। साईं मुंहिंजी अमल त मुशरिक आहे अञा ईमान कोन आंदो अथसि। पाण फरमाए उन जो मामिलो उन जो ज़ाती मामिलो ख़ुदा सां आहे पर तुंहिंजे लाइ उहा ईअं जेकॾहिं तूं उन जे पेरनि खे चुमी ॾिनी त गोया त तूं पंहिंजी जन्नत में पंहिंजे मकान जे दरवाज़े खे चुमी ॾिनी। अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत माउ जे कदमनि जे हेठां आहे। अबा या माउ खे इज़त कंहिं ॾिनी? चओ मोहम्मद रसूलुल्लाह जे सहाबी आयो अर्ज़ की या रसूलल्लाह अंबर जे रिश्तेदारनि मां माउ खां पोइ इज़त वारी का ॿी अहिड़ी का ज़ात ॿुधायो रिश्तनि में? फरमायो अल ख़ालतु बिमंज़िलतिल उम्मे तुंहिंजी माउ जी भेण तुंहिंजी मासी तुंहिंजे माउ जे इज़त क़दुरु बराबरि लहणे उन खां पोइ पंहिंजी माउ खां पोइ वधीक इज़त ॾे त पंहिंजी मासीअ खे इज़त ॾे। या रसूला पीउ जे माइटनि मां फरमाया तुंहिंजे पीउ जो सॻो भाउ तुंहिंजो सॻो चाचो तुंहिंजे पीउ जेतिरी इज़त लहणे थो उनजी इहे इज़त कर जीअं तूं पंहिंजे बाबे जी इज़त कंदो आहीं। अबा इहे इज़त वारा रिश्ता अल्लाह जी ज़ाते बाबरकात जोड़े ॾिना पर इन्हनि इज़तुनि जी हिक हद खे ख़ुदा जी ज़ाते बाबरकात फ़ैसिलो सादिर फरमायो इहे इज़तुनि वारा रिश्ता बेशक इज़त वारा आहिनि पर इन्हनि जी इज़त तेसी ताईं आहे जॾहिं इहे मुस्तफ़ा जी इज़त ख़ातिर रखंदा हुजनि पर जे इन्हनि जी इज़त ऐं मुस्तफ़ा जी इज़त में टकराव आयो मुक़ाबिलो आयो त पोइ ख़ुदा फ़ैसिलो थो फरमाए अहिड़े पीउ खे बि फिटो कर अहिड़ी माउ खे बि फिटो कर अहिड़े रिश्तेदार खे बि छॾे ॾे अहिड़े पुट खे बि फिटो कर छाजे करे मुंहिंजा मौला रिश्ता त तो ठाहे ॾिना रब तो फरमाए हाओ इन्हनि जी इज़त बि
फित्रिया लैसल वासिलु बिल मकाफी वलाकिन्नल वासिलु लज़ी इज़ा क़ुतिअत रहमहु वसलहा। आओ इन रिश्ते सां तोखे निभाइणो बि आहे, भले तोखे को दुनिया में छुॾे छॾे, तोखे पंहिंजे घर मां कढी छॾे, पर तुंहिंजो खूनी रिश्तेदार आहे, हू भले तोखे जोड़े पर तूं उनखे जोड़े रख, सलाम सां बि जोड़े रख। एॾा इज़त वारा रिश्ता रब फरमायो, जॾहिं इज़त वारा रिश्ता मुंहिंजे महबूब जे इज़त जे मुक़ाबलत में टकराव में आया, हाणे इन्हनि जी इज़त ख़तम आहे। मुस्तफ़ा अबू बकर जेको अमल कयो आहे इहो पाण कोन कयो थी, मोला के करायो अथसि। उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु। ऐ मुस्तफ़ा करीम अबू बकर खे ये जुर्रत कान थे हा, या तौफीक कान मिले हा, जेकॾहिं मां अल्लाह उनखे इहा जुर्रत पाण अता न कया हा। मां हिमायती थियो आहियां, इहो ईमान जो जोहर मूं जे दिल में पैदा कयो आहे। तॾहिं मुस्तफ़ा अव्हां जी मोहब्बत जी ग़ैरत में उन पंहिंजे पीउ खे जमा कई आहे। अबू बकर को ॾोह कोन कयो आहे, अबू बकर जो को क़सूर न आहे। मां अल्लाह जी मर्ज़ी बि इहा आहे त ईमान जी मोहब्बत इन शइ खे चइबो मोलाए कुरैश मक्का चवनि था असां पंहिंजे मक्के मां खणंदासीं, कबीलनि मां खणंदासीं, खाइण पीअण बंदि, गमी शादी बत ख़तम। अल्लाह फरमाए छा मां कढी सघंदा, हिननि जी हैसियत ई कान्हे। मुस्तफ़ा अबू बकर खे बिशारत ॾे, मां रब थो ऐलान कया, वयुदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा। अबू बकर खे दुनिया जी शइ जी ज़रूरत न आहे, मां अल्लाह पंहिंजे क़ुर्ब जी जाइ जन्नत में अबू बकर जे लाइ उहे महल तयार कया आहिनि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं। अबू बकर मुंहिंजो आहे, मां अबू बकर जो आहियां। मौला है तो सब नाराज़ तस्कन था, असां सां राज़ी न आहियूं। रब फरमायो इहे राज़ी हुजनि या न हुजनि, मां रब ऐलान थो कयां रज़ियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। मां अबू बकर खां ऐं अबू बकर मूंखां राज़ी आहे। मुंहिंजा महबूब थी मूंखां राज़ी, दुनिया नाराज़ थींदी त छा मूंखे शल घोट तूं गॾु रहाई, जे न दुनिया गॾींदी त छा अबा मुस्तफ़ा राज़ी हुजनि, दुनिया नाराज़ त भली नाराज़ थिए। ख़ुदा थो चवे जेकॾहिं मुंहिंजो महबूब राज़ी आहे त पोइ उहो मुंहिंजे पासे आहे। मौला तूं ऐलान थो करी, रब फरमायो हाओ उलाइका हिज़्बुल्लाह। अबू बकर जे नक्शे कदम ते हली मयार मोहब्बत क़ाइम करण वारा, इन्हनि तक़ाज़ाउनि खे पूरो करण वारा जेके बि इहे कंदा, मां अल्लाह थो ऐलान कया उहे के बेजान मां अल्लाह जा आहिनि, मां रब उन्हनि जो आहियां। सुभान अब मयार मोहब्बत इहो काइम, मयार मोहब्बत तक़ाज़ा इहे आहे, इहो ई सबब हो जो मोहम्मद अमीर जा सहाबी इन क़द्र मयार खे काइम रखंदा हुआ। बुखारी शरीफ जी हदीस तोखे ॿुधाए, इमाम बुखारी आंदो सुलह हुदैबिया जे मौके ते उर्वा बिन मसऊद सक़फ़ी कबीले जो सरदार, ताइफ जो रहने वारो, उन वजी हो, कलाम जो माहिर हो, वल वल बादशाह सां जा वास्ता हा, कुरैशी मक्का जो दोस्त हुयो। चवण लॻो जॾहिं महबूब जा मामला हलिया पिए, हिन पासे कुरैशी मक्का, हिन पासे मुस्तफ़ा जा सहाबी। ज़िद हुयो, सहाबी चवनि त ॾींदासीं, हो चवनि त न अचण ॾींदासीं। कुरैशी मक्का खे उर्वा बिन मसूद चयो, ॿुधो तव्हांजे हथ में बि तलवार, मुहम्मद जे असहाबनि जे हथ में बि तलवार, तव्हां पंहिंजा पाण में सॻा रिश्तेदार माए चयो, खामखां खून ख़राबो थींदो
खून जी थींदी। हाणे अवां जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो त तव्हांजे तरफ़ां एल्ची थी वञा, मां कलाम जो माहिर आहियां, वॾनि वॾनि फ़ैसिलनि में मां मामला ठाहे ईंदो आहियां, मूंखे यकीन आहे मामलो मां को दरमियानो कढी ईंदुसि, मां वञा। रुआसाए कुरैश चयो त ठीकु आहे, असां बि जंग कोन था चाहियूं, मामलो ठही त भली ॻाल्हि। आयो मोहम्मद वटि आयो। इमाम बुखारी मुकम्मिल मज़मून ओ हदीस जो बुखारी शरीफ में बयान फरमायो। अव्वल सनद ॿुधो हिनजी, इहा हदीस सही सरीह ऐं मरफू, सही सरीह मरफू। उलमा इन ॻाल्हि खे सम्झो, यानी एतिक़ाद ते क़ाइम रखो, अक़ीदो इन मां ठाहे ऐं हिकिड़े सहाबी जो अमल कमो बेश 1500 सहाबा जो अमल। घणो सहाबा जो अमल? ऐं उहे 1500 सहाबा में अव्वलीन मिनल मुहाजिरीन वल अंसार बि शामिल आहिनि, अशरा मुबशरा शामिल आहिनि, खुलफाए राशिदीन महदीयीन शामिल आहिनि। हाणे मथूं मज़मून छॾे करे उहा नुक्ते जी ॻाल्हि पेश कयां। हदीस जो आख़िरी मज़मून, जॾहिं उर्वा बिन मसूद सक़फ़ी जॾहिं मुस्तफ़ा सां मुलाक़ात करे जॾहिं वापसि मके वियो आहे त उन मके वारनि खे छा वरी ॿुधायो? हदीस जा अल्फाज ॿुधो, फरज उर्वत इला अस्हाबिही फक़ाल ऐ क़ौम वल्लाहि लक़द वफ़द्तु अलल मुलूक वफ़द्तु अला क़ैसर व किस्रा व नजाशी वल्लाहि अन रअयतु मलिकन क़द युअज़्ज़िमुहु अस्हाबुहु मा युअज़्ज़िमु अस्हाबु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मदन वल्लाहि इन तनख़म नुख़ामतन इल्ला वक़अत कफ़ रजुलिन मिनहुम फदलक बिहा वजहहु व जिल्दहु व इज़ा अमरहु मुक़्तदरू अमरुहु व इज़ा तवस्सा कादू यक़्ततिलून अला वुज़ूहिही व इज़ा तकल्लम ख़फ़दू अस्वातहुम इंदहु व मा युहिद्दून इलैहि नज़र तअज़ीमन लहू औ कमा क़ाल। यानी उर्वा बिन मसूद मोटी आयो, कुरैश मक्का खे गॾु करे चवण लॻो, ऐं कुरैश मक्का, ऐं मुंहिंजा दोस्तो, अॼु मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जेको इन मंज़र खे जेको ॾिसी आयो आहियां, इन मंज़र खां पहिरियां मूं दुनिया जे अंदरि मुंहिंजी अखि अहिड़ो मंज़र अॻु कोन ॾिठो हुयो जेको अॼु ॾिसी आयो आहियां। छा ॾिठो अथई? जेतो पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां मूंखे सुञाणो था न, मां कई बादशाह जे दरबार में बीठो आहियां। वफ़द्तु अलल मुलूक वफ़द्तु अला क़ैसर व किस्रा व नजाशी। उन वक़्त जूं जेके सुपर पावर ताक़तूं हुयूं, शहनशाहियत हुई, केसर व किस्रा नजाशी, मां उन्हनि जे दरबार में वियो आहियां। मां उन्हनि जे दरबार में वेही करे उन बादशाह जे लाइ जेको अदब ऐं एतिराम जो मामलो लॻा दरबारी रैयत रखनि था, उहो अखियुनि सां ॾिठो आहे। पर चए थो वल्लाहि अन रअयतु मलिकन क़द युअज़्ज़िमुहु अस्हाबुहु मा युअज़्ज़िमु अस्हाबु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चए थो अॼु जेको मां मुहम्मद जे असहाबनि जो पग जे पगदार मठार मुहम्मद मुस्तफ़ा जे लाइ अदब ऐं एतिराम जो मंज़र ॾिसी आयो आहियां, अहिड़ो मंज़र मूं कंहिं बि बादशाह जी दरबार में कोन ॾिठो आहे। अहिड़ो अदब मूं कोन ॾिठो। भला छा ॾिठो अथई ॿुधा त सही? जॾहिं मूं ईअं ॾिठो, मुहम्मदन वल्लाहि इन तनख़म नुख़ामतन इल्ला वक़अत कफ़ रजुलिन मिनहुम फदलक बिहा वजहहु व जिल्दहु। जॾहिं मूं ॾिठो त मुहम्मद मुस्तफ़ा खे उनजा साथी घेरियो वेठा हुया, ये चोॾीअ जे चंड खे सितारा घेरे बीहंदा आहिनि। वाह सुना भिटाई मंज़र तो बयान करे, और मैं तो जोड़े जोड़ जहान जी पाण कई पुरवार हादी हानी हाशिम
सरदार में सरदार सूहे सवाबन सथ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा जो धार हुया हिकांदा हबीब सी गिरियो बीठा हुया मुस्तफा करीम जतो मंजर मूं ॾिठो अजीब मंजर आ छा ॾिठो थी जतो महबूबन पंहिंजी नक मुबारक मां पाणी कढियो नक जो पाणी कढी ज़मीन ते उछलाइनि पिया त मूं ॾिठो त उन जा सहाबी उन जा साथी उहो पाणी नक जो मिटीअ ते ज़मीन ते किर कोन पिया ॾियनि पंहिंजे हथ जे तरनि ते वठी करे जीअं तव्हां अत्र हथ खे लॻाए ईअं मैटे पंहिंजे जिस्म ते घमंडींदा आहियो ईअं उन पंहिंजे मुस्तफा जे नक जे पाणीअ खे हथनि में वठी मले पंहिंजे चेहरनि खे पंहिंजे चेहरनि खे पंहिंजे सीननि खे पंहिंजे जिस्म खे मले रहिया हुया साहबियो इहो छो पिया कयो तव्हां भला नक जे पाणी जी हैसियत कहिड़ी आहे शरीयत में मकरूह भी आहे पर किन सूरतुनि में हराम नापाक भी आहे पोइ तव्हां इन नक जे पाणीअ खे छो पिया पंहिंजे चेहरनि ते मलियो चवण लॻा तव्हां सम्झो न आहे तव्हां मुस्तफा खे उन कसवटी ते परखियो था जेका तव्हांजी पंहिंजी बशरी तक़ाज़ा आहे असांजे नक जो पाणी मकरूह थी सघे थो हराम नापाक किन सूरतुनि में थी सघे थो पर यादि रखो मोहम्मद न असां जहिड़ो आहे न असां मुस्तफा जहिड़ा आहियो महबूब जे पाक नक मां जेको पाणी निकिरे थो उहो पाणी को सरो तस्नीम जे पाणीअ खां वधीक मुज़क्का मुजल्ला ऐं साफ़ आहे इहो पाणी जेकॾहिं कंहिंखे लॻी वञे त अल्लाह उन जे मथां जहन्नम जी बाह खे हराम करे छॾींदो सुभान छो अबा एतिरो कनि पिया उनखे ख़बर ही त मोहम्मद मीर आहे सुभान अल्लाह कॾहिं त अर्शे मुअल्ला ते ॾिस घोट भरियो पियो खारे कॾहिं त हेठि हलीमा जो वरी चाह मां बकिरियो चारे ओ तुंहिंजे मुंहिंजे दिल भर जो खुदा तलबगार आ तुझे मुझे दिल भर जो खुदा तलबगार आ बुरन सां भलायूं न जो एॾो बुरदबार आ चओ सुभान अल्लाह हबीब पंहिंजो खुदा ॾिनो हथ मथे खणी चओ हबीब पंहिंजो खुदा ॾिनो खुदा छॾियार ॻाल्हाए खुदा खां छा घुरां ॿियो खुदा खां छा घुरां ॿियो घणनि अंबियानि घुर कई इन घोट अरबीअ तां शल घोर थियो मोहम्मद जा उम्मती बणिजो अंगल हर्ष बणिजो ख़ातर खोड़ क्यों मिलो न कंहिंखे तॾहिं तोहफ़ो मिलो न कंहिंखे तॾहिं तोहफ़ो ख़ुदा छॾियो तरसाए ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो मुंहिंजा सुहिणा हबीब उर्वा बिन मसूद इहो मंज़र थो बयान करे जेको अञा मूं अॻिते ॾिठो छा मंज़र हो व इज़ा अमरहु मुक़्तदरु अमरहु मुस्तफा उनखे हुकुम पियो करे हुकुम त वॾी ॻाल्हि आहे ज़बान जी ॻाल्हि त वॾी आहे पर मुस्तफा जे आमिर जे इशारे अख जे इशारे ते त पंहिंजो सभु कुझु कुर्बान करण लाइ तयार हुया वाह मुझे महबूब जा सहाबा मुसअब बिन उमैर नालो अबा कहिड़ो वरी चओ मुसअब बिन उमैर कुरैश मक्का में वॾो ताजिर मुश्क ऐं ज़ैफ़रान जी तिजारत कंदो हो
कई साल थी विया उनखे औलाद कोन पियो घणी मुद्दत खां पोइ पुट ॼाओ नालो रखियसि मुसअब हाणे दौलत जा अंबार हा पंहिंजे पुट सां उनखे मोहबत केतिरी हुई जो उन जे लाइ यमन ऐं शाम मां ख़ालिसतन रेशम जा लिबास महांगा सिबजी ईंदा हुआ ठही ईंदा हुआ पीउ माउ मुसब खे चवंदा हुआ पुट हिकु ॾींहं खां वधीक लाॻियो लिबास न पा असांजी दिलि थी चए हिकिड़ो ॾींहुं पा ॿियो ॾींहुं वरी नओं लिबास आलीशान रिहाइश शहनशाही खाधा अतर ऐं कपिड़नि जी चमक एतिरी हुई जो मके वारा माण्हू कई मेलनि ताईं इहे सवारी ते सवार ईंदो हो त चवंदा हुआ परे खां बा इहो मुसाफ़िर पियो अचे कीमती अतर इस्तेमाल करे शहनशाहाना जिंदगी नाज़न जो पलियल नेमत ऐं नाज़न सां लाडन सां लाडलो पलियो आहे मुंहिंजा अॻिता 17 साल जी उमिरि थी आहे हाणे इहो ॾियारा इहे वक़्तु उहो आहे जॾहिं मुस्तफ़ा करीम पंहिंजे साहबा खे मदीनतुल मुनव्वरा हिजरत जो हुकुम ॾेई छॾियो हुयो सभई सहाबा हलिया विया हुआ ऐं महबूब बि कुझु ॾींहंनि खां पोइ तशरीफ़ फरमा थियण वारा हुया हाणे 17 साल उमरा हुस्न जी हाक मुसब जी इहा आहे जो मक्के जूं वॾी शरफ़ा रईसन जूं न्याणियूं पैगाम निकाह मोकिलींदियूं हुयूं पर मुसब जे दिलि में कंहिं बि न्याणीअ जे लाइ कंहिं बि छोकिरीअ जे लाइ मोहबत पैदा कान थी थिए हो अञा 17 साल जी उमिरि में आहे लाउबाली जवानी आहे नाज़न जो पलियल शहनशाही ज़िंदगी पई हले हिकु ॾींहुं पंहिंजे घरां निकितो उन घटिया मां लॻियो जिथां मुंहिंजा सोना हबीब पे आए सुभान उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए जिस राह चल दिए ऊंचे बसा दिए उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए उनके निसार कोई कैसे ही रंज में उनके निसार कोई कैसे ही रंज में जब याद आ गई सब हम भुला दिए मुस्तफ़ा उन मक्के जी डाकी घिटीअ मां अचण पिया मुसअब बिन उमैर नौजवान 17 या 16 साल उमिरि हाणे उहो बि नाज़न जो पलियो पंहिंजे शहनशाही लिबास सां अचे पियो हेॾा मुस्तफ़ा करीम खे साम्हूं ईंदे जो ॾिठई अखि जो पई त सुभान अल्लाह उहो पाण बि हसीनो पर ही त उहो हसीना हसीनो में हसीए से के महबूबे खुदा ठहरे और नबियों में नबी से के खत्मुल अंबिया ठहरे सुभान बहुबते निगाह जो पैस ॾिसण सां दिलि फुराए ॾिसण सां दिलि थोड़ी देर बीही रहो चिताए पियो महबूब ने निहारे दिल बेख्तियार थी वई डोड़ पातई डुक पाए डोड़ी वनी बई बाहूं खोले मुझे महबूब खे वनी भाकुर पातई वाह मुझा सुना हबीब मुस्तफ़ा करीम उन जे भाकुर जो जवाब पाण पंहिंजे बई नूरानी हथनि खे मुसअब जे हिन गलनि ते रखी करे पाण उन जे पेशानी ते प्यार फरमायो मुसअब छा थो चाहीं चए थो मुझा सुना हबीब मूंखे पंहिंजी गुलामी महबूब हरी सुना
जेकॾहिं को कलमो पढ़णु चाहींदो त मुस्तफ़ा खे रोकींदा कोन, पर मुसाब जो मुस्तफ़ा मां गुलामी में अचण थो चाहियां। हबीबन फरमाया पुट मुसाब पुत मुंहिंजी गुलामी का सस्ती शइ न आहे, इन में ॾुख बि ईंदई। छो त निगाह नबूवत बैद जो मंज़र ॾिसी रही हुई। मुसाब ॾुख बि ईंदई, तकलीफ़ूं ईंदई, थी सघे तोखे बुखूं काटणियूं पवनि, थी सघे तोखां पंहिंजा भुरसी वञनि, थी सघे तोखे को पाण ॾे भर में न विहारे, या शहनशाही आसानीअ वारी ज़िंदगी तोखां वञे हली। जे तो मुंहिंजा सुहिणा हबीब उहो सभु कुझु पहिरीं सोच में हो। अव्हां जे ॾिसण खां पोइ चवां थो दुनिया जी हर शइ अव्हां जे नाले ते कुर्बान करे छॾियो। दिलो जान दोनों फिदाए मोहम्मद, खुदा हमको कर खा के पाए मोहम्मद। दिलो जान दोनों फिदाए मोहम्मद, खुदा हमको कर खा के पाए मोहम्मद। मिटाई तो फरमाए हाओ जे मुंहिंजी महबूब जो दीदार कयो, उनखे मुस्तफ़ा जो इश्क न लॻे, इहा त ॻाल्हि मुमकिन ई कान्हे। उहो इश्क जंहिंजे दिलि में घर कंदो आहे उनजे लाइ मौत या ॾुखियाई जी ज़िंदगी का वॾी ॻाल्हि न आहे। फरमाए तो आशिक ज़हर पियाक वेहो ॾिसी बहसन खणो, करे रही कातिल जा वो हमेशा हेराक। लगुल लो लतीफ चे फना क्या फिराक, तोड़े चिकन में चाक तब आहन सलीन आमसी। पर मैं तो सूरी आहे सीगार, असल आशिकन जो मुड़न मोटन मिहणो, क्या निजारे निर्वार हुस्न जो करार असल आशिकन के। इन इश्क जी तकलीफ़ुनि जी ख़बर पुछणी आहे त बिलाल खां पुछ, साईं खे मारियो थो वञे पर पोइ बि अहमद जो नारो ज़िमन खां नथो हटाए। पुछो वियो बिलाल भला तोखे जिस्म ते ईज़ा कोन थो थिए जो तूं मुस्तफ़ा जो नारो घणी खल्क छॾे ॾे। जे तो तव्हांखे कहिड़ी ख़बर, गरम पत्थर पे हबशी लिटाया गया, वो उन्हीं के लिए दर्द सहता रहा। उसको मालूम था कि पिया के लिए यूं सितम भी उठाना बड़ी बात है। सब जो मुझे सब कबूला मुस्तफ़ा करीम सीने से लगाए, प्यार करे, कल्बों बढ़ाए, गुलामी में वक्त में चंद रिहाना गुज़रिया। हबीब त अल्लाह जी हुक्म सां मक्के मां हिजरत करे अबू बकर सिद्दीक़ सां कठे थी मदीनतुल मुनव्वरा हली विया। हाणे मुसाब पंहिंजो ईमान पंहिंजे अबे अम्मा खां लिकाए पियो, पक्की पियो रखे, छो त ख़बर आहे त मुस्तफ़ा जा कटर दुश्मन आहिनि, बर्दाश्त कोन कंदा। हाणे कंहिंखे कोन पियो ॿुधाए। चंद रिहाना गुज़रिया, हफ़्तो खन गुज़रियो, मुस्तफ़ा करीम जो ॾिसंदा हुया त महबूब जो दीदार करे दिलि ठारींदो हुयो। पर हाणे मुस्तफ़ा मक्के खां ज़ाहिरी जो विया हली, ॾींहं गुज़रिया त मुसाब खे पंहिंजे दिलबर जे दीदार सताए। मिटाई तो फरमाए अॼु पुण अखियुनि में सदर पंहिंजा सारिया। फरमाए तू अॼु पुण अखियुनि में सदर पंहिंजा सारिया, गलनि तां गोड़नि जूं बूंदूं बस न तन, संदी सिक पिरनि लोग ॾिठे मलहे। पर बसन ऐं बहसन बिहारी ॾिसण ला, ॾिसी ॾिसी आयूं तब तलाशूं कन, ठाहियो न ठापन पसण मथां पिरीअ जे। रहाओ हिकु आम महबूब ऐं माशूक न आहे, ही उहो माशूक आहे जिते ख़ुदा ख़ुदि आशिक़ आहे।
डिठी जिन्हे कार सूरत सागर जाम जी सुख थी सुखियों की न की करे साण भतार किरियूं घणा धार काहे पयूं कुनन में महबूब जे दीदार जी तलब सिक सतायो मुसाब ने महबूब जो दीदार कोन पियो थे आशिकन जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे नाज़न जो पलियो शहंशाही खाधा खाइण वारो मुस्तफ़ा जी मोहब्बत में एतिरो वकोड़जी वियो जो काॾे वई मानी काॾे विया नवां लिबास हाणे न को कपिड़ा पियो ओए पटे न को मानी पियो अबो अम्मा प्यार करण वारा लाडलो बच्चो जेके न्याज़ नेम सां पालियो वियो परेशान थी विया आख़िर थियो छा आहे मके जे हाज़िक हकीमन खे तबीबन खे ॾेखारियो हाज़िकन हकीमन चयो त बाबा हिन जी सिहत तबियत त ठीकु आहे लॻे थो हिन जी कंहिंसां दिलि लॻी वई आहे नौजवान थी सघे के औरत सां के छोकिरीअ सां दिलि लॻी वई हुजेसि हिन जो बंदोबस्तु कयो हिन जी दिलि ख़ुशि कयो न त ईअं त मरी पीउ माउ वस कया दोस्तनि यारनि खे कॾहिं खे चयोसि त मुसाब खां ॻाल्हि पुछो मामिलो कहिड़ो आहे ॿुधाए कोन थो हाणे मुसाब दिलि जे अंदरि मुस्तफ़ा जी मोहबत खे लिकायो वेठो आहे कंहिंजे साम्हूं इज़हार कोन करे ख़बर हुई त ही सभु कुरैश मुंहिंजे महबूब जे जान जा दुश्मन कीअं बर्दाश्त कंदा जो मां उन सां प्यार कयो आहे ॻाल्हि मोहबत जी लिकाए पियो कंहिंखे न पियो ॿुधाए तकलीफ़ वधंदी वई कमज़ोरी वधंदी वई परेशानी वधंदी वई मां पीउ परेशान थिया बस कयूं हीला हलायूं ॻाल्हि न पियो ॿुधाए हिकु राति सुतो पियो आहे त मुसाब जी अमड़ उन राति पंहिंजे बच्चे खे ॾिठई त सुतो त पियो आहे पर अखियुनि मां ॻोढ़ा पिया हुआ अखियुनि मां ॻोढ़ा पिया हुआ मावा दिल खे छिपो आयो भाकुर पाए पंहिंजे पुट जे गलनि ते चुमियूं ॾेई मुंहुं ते रखे चई थी मुंहिंजा बचड़ा तूं मुंहिंजी जान आहीं मुंहिंजी जान खां वधीक मूंखे प्यारो आहे मां पंहिंजे पुट जी ममता में सभु कुझु बर्दाश्त कंदी आहे पुट तूं ॿिए खे न ॿुधा मां तुंहिंजो राज़ रखंदुसि जेका तूं शइ चवंदे तोखे हासिल करण जे लाइ पंहिंजी जान बि क़ुर्बान करे छॾींदसि पर तूं मूंखे ॿुधा तुंहिंजे दिलि में आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे उहा ॻाल्हि त ॿुधा जॾहिं इहा ॻाल्हि माउ जी मिठी लोरी हुनखे आई मुसाब सम्झो त ॻाल्हि ॿुधाए छॾिया दिलि में मुस्तफ़ा जे इश्क समुंड वांगुरु उहो बांबड़ मचाए छॾियो हो इश्क जी आग हाणे बर्दाश्त न पई थिए इहे माउ जो ॻाल्हि कई त साईं रोंदे रोंदे अखियुनि मां आब जारी कंदे हिॾिकियूं अची वियूं चए थो अम्मा ॻाल्हि तूं ॿुधणु चाहीं थी त ॿुध मुंहिंजो राज़ रखजांइ तोखे ॿुधायां थो मुंहिंजी मिठड़ी अमड़ यादि रख मूंखे दुनिया जी कंहिं शइ सां मोहबत न मुंहिंजे दिलि में उन जो प्यार आयो आहे जेको मुहम्मद रसूलुल्लाह वो मेरे दिल में रहते हैं मेरा सीना मदीना है वो मेरे दिल में रहते हैं मेरा सीना मदीना है नबी के नूर से रोशन मेरे दिल का नगीना है वो मेरे दिल में रहते हैं अम्मा मूंखे हुन मुस्तफ़ा सां मां ॾकी ख़बर आहे जो पीउ केॾो दुश्मन आहे मुस्तफ़ा ॾकी वई परेशान थी वई सम्झाइण लॻी अब्बा इन ॻाल्हि तां हटी वञ तुंहिंजो पीउ ॾाढो सख़्तु मिज़ाज आहे उन मुहम्मद जो त दुश्मन आहे जानी इहा ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदो त उनजो पुटु वरी उन सां मोहबत करे बच्चा तोखे दुनिया जी का शइ खपे त तोखे ॾेई छॾियां जेको पुटु तूं चईं त तुंहिंजे साम्हूं रखां साईं तो चवण लॻे अम्मा ॿी ॻाल्हि आहे कान मूंखे तांग
कसम मदीने वाले मीर जिया क्यों आंखें मिलाई थी, क्यों आगे लगाई थी, क्यों आंखें मिलाई थी, क्यों आगे लगाई थी, अब रुख को छुपा बैठे करके मुझे दीवाना, आ दिल में तुझे रख लो ऐ जलवे जाना, बेखुद किए देते हैं अंदाज है जाबाना। रोए पियो रड़े पियो मुस्तफा जे इश्क में इए पियो करे। मां ॾिसी हाणे दराज खुली वियो आहे, बर्दाश्त न पई करे। मां नेठ सां ताती तुरत हीला हलाया कि भला मूंसां बि प्यार अथसि, भला मां इहे आज़मायांसि। मां चयो अब्बा जेसीं ताईं इन मुहम्मद जे नाले खे इन मोहब्बत खे दिलि मां न कढंदे तेसि ताईं मां बि मानी ऐं पाणी न खाईंदसि न पीअंदसि। बुख ते ॾींहं गुज़ारे पई, हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, टियों ॾींहुं गुज़रियो। मां बि खाइण जे करे न पियण जे करे कमज़ोर थी हीअ लोॾो आहे सिकिरी आहे त मुसअब उनखे बांग जो सहारो ॾेई विहारे अखि मां ॻोड़ा वई चए थो अम्मा मूंखे आज़मान, मां मजबूर आहियां। ओ अम्मा जेकॾहिं तुंहिंजी मोहबत मुंहिंजे दिलि में आहे त ख़ुदा जी इज़त जो कसम आहे तो जहिड़ियूं किरोड़े माऊं मुहम्मद जे क़दमनि तां क़ुर्बान करे छॾियूं। अम्मा इन ॻाल्हि ते तूं सित ते न चढ़, मां तोखे फिटो कंदुसि पर मोहम्मद मीर खे फिटो कंदुसि। मुस्तफा जो दामन कोन छॾींदुसि। वाह मुसाब तुंहिंजो इश्क 17 सालनि जो जवान आहे। अरे जवानो तव्हांजी ज़िंदगी असांजी ज़िंदगी सरापा ख़िफ़त में आहे। मुस्तफा जी शरीयत जी पासदारी त ठहियो, मोहम्मद आका जी सुन्नतुनि खे लताड़ियो था। चओ था त मुस्तफा जा ग़ुलाम आहियूं, इहा ग़ुलामी न तुंहिंजी दावा क़बूल आहे न मयार मुहब्बत क़बूल आहे। अरे मुस्तफा जी मोहब्बत इनखे चइबो आहे जीअं मोहम्मद जे आका करे ग़ुलामनि करे ॾेखारे। छा सम्झो आहे तो मुस्तफा जी शान? वाह मुंहिंजा सुना हबीब लॻी तुंहिंजी तार आजन खे हर दुनिया में उहे दीवाना, लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। असहाबी बहरियूं नंबर प्यार में वासे परवाना, लगी तुझी तार आजन खे। सुभान अल्लाह। मुसाब खे जॾहिं मां आज़मायो हलाया ॾिठई त कुझु कोन थियो, चई हाणे भला ॻाल्हि हथ मां न निकिरी वञे त हिन जे पीउ खे ॿुधाए छॾिया सुभाणे मूं ते डमरजी पवे मूंखे मारे विझे। हिन जे पीउ खे राति जो व्यवहार अचे थी उमेर ॻाल्हि ॿुध, तुआरे पुट खे मुआरे पुट खे कंहिं ॿी ॻाल्हि जी ज़रूरत न, उनखे इश्क थी वियो आहे त मोहम्मद मीर सां थी वियो आहे। मूं हीरा हलाए छॾिया नथो वणे। चे हाओ तूं माई तोखे कहिड़ी ख़बर, असां हिनखे नाज़नि सां पालियो नेमतुनि जी अथसि फरावानी, हिन करे ॾुख ॾिठो ई कोन्हे, बुख ॾिठी कान्हे। शहनशाही लिबास तो पाए सो दिमाग़ ख़राब हुअसि, मखण खाधे मथो त पियो अथसि। इहो इश्क जो भूत निकिरी वेंदुसि, चङी ॾींहं बुख ईंदसि। हाणे चईसि सुबुह जो मुंहिंजे घरां निकिरी कपिड़ा बि सभु फुरे वठीसि, चईसि त तेसीं ताईं असांखे शकिल न ॾेखारे जेसीं ताईं मुहम्मद खे पंहिंजे दिलि मां कढी ॿाहिरि न अचे। हाणे सुबुह जो टाइम आहे, पीउ माउ गॾिजी चवनि था ओ मुसाब या त मुहम्मद खे क़बूल करी या असां सां गॾु ज़िंदगी कबूल कर। मुसाब खे चयो असांजे घर मां निकिर, 16-17 साल जवान जॾहिं ॿुधई त पीउ माउ चवनि था असांजो तोसां ताल्लुक कोन्हे, निकिर असांजे घर मां। साईं बजाए परेशान थियण जे चेहरो गुलाब जे गुल वांगुरु बहकी वियो।
गल में पियो चए मां बि इहो पे चाहे तव्हां जान छॾियो त मां वञा पंहिंजे पीढ़ीअ जे दीदार जे तव्हांखे कहिड़ी ख़बर त अबू अम्मा जी मोहब्बत छा मोहम्मद मीर छा आहे साईं खे चयऊं त वञ घर मां साईं देरी कान कई घर मां निकिरी आयो पर हाओ जिस्म ते जेके लिबास हा लिबास पीउ मां लहराए वरिता लहराए वठी करे जिस्म ते साईं ॿाहिरि अची हिकिड़ी रिठ जी खल अची जेका सुकल हुई उहा अची जिस्म ते वेड़ी आहे हिकिड़ो टाट जो तहबंद हो उहो अची पातो आहे माण्हू पुछनि पिया उमेर छा ता साईं लिबास पातल हुई तॾहिं बि अखियुनि मां ॻोड़ा न पे फुटई अॼु तूं अॻु तूं रिठ जी खल पायो जहिड़ो ईअं लॻो अथई जीअं तोखे त दुनिया जी का शहनशाही मिली वई आहे जेको यारो अॼु मूंखे आज़ादी मिली आहे चंद ॾींहं गुज़रंदा नेठि पंहिंजे दिलबर जो वञी दीदार न ॾिस सुभान अल्लाह पंहिंजे दिलबर जो वञी दीदार मुस्तक़िल पंहिंजे ज़िंदगी खे त ॾिस त सही शहनशाह वांगुरु गुज़ारींदे हे दोस्त कजेला जेको इहा ॻाल्हि नाहे जेही ऐं तेही बरबानी बारो चलजी जेही ऐं तेही बरबानी बारो चलजी हुजत हो त पुनवसी मूं कमीणीअ के ही हू जा पाइन पेर में तेह जुतीअ गुनाह जे ही विसारे वेही तन के जन खे आऊं कीअं रहा आऊं कीअं छॾिया मिया सूमरा कन पघारन बचार जल जनी जी जान में लगी रिय लोहार बेखू मोहब्बत संदियूं हीअणे मंझि हज़ार पखाई पघार ॾिठे मूनी हथियार जीअं लोहार न पेचो कड़ो मंझ करे तीअं मुंहिंजो जीअं जड़ेस पेरनि सोभो कयो मूंखे दुनिया जी कंहिं शइ जी ज़रूरत न आहे मां त हुन दिलबर जे दीदार लाइ वेंदुसि हाणे पीउ मां हथ कटिया आहिनि पर जासूस बिहारियो मथां किला वञे हली साईं खे ख़बर पइजी वई त पीउ मां जा जासूस छॾियल आहिनि छो त हू त चवनि पिया त मन मुड़ी पवे मन बुख लॻेसि मन परेशानी ॾुख अचनिसि हाणे सर्दीअ जी मौसम आहे जिस्म ते लिबास कोन्हीसि मोटी ईंदो हाणे साईं राति जे मथे वच वठी मदीने तैयबा जो सफ़र शुरू कयो लिकंदो लिकंदो हलंदो हलंदो अचे पियो मंज़िलों करे अञा कुछ मंज़िलुनि ते पहुतो शाम जो हिकिड़ो साईं जो दोस्त हो उहो घोड़े ते सवार अचे वेठो आयो ॾिठई हाल मुसाब खे वेठो अची ॾिठई त वार विखरिया पिया आहिनि वारनि में मिटी लॻी पई आहे चेहरे ते उहे जेके नाज़ुक जिस्म हुयो जेको नाज़नि सां पलियो हुयो न को जुती आहे न को लिबास आहे उहे कंडनि सां पथरनि सां जिस्म ज़ख़्मी लॻो पियो आहे लत पियो वहे पुछईंसि त मुसाब तूं आहीं तो हाओ वही हाल कीअं तुंहिंजो थियो आहे तूं त शहनशाह शहज़ादनि वारी ज़िंदगी गुज़ारी आहे चए थो अदा मुंहिंजो टाइम ज़ाया न कर मूंखे तोसां कुझु कोन्हे ॻाल्हाइणो मुंहिंजो वक़्तु को तवजा हासो पंहिंजे दिलबर ॾे ये तो हेरो हाल थी वो थी अञा वींदे ये तो हाओ वींदुसि कंडा मूं पेरनि में तुड़े लख लॻनि अमरो अंगूठो न मुड़े छिपूं पेर छिननि पर वींदे ॾांहुं पिरनि ऐं जुती जात न पाइयां तो त कॾहिं सफ़र ई कोन कयो आहे तूं त पंहिंजे घर में रहे मके में रहे तुंहिंजे अप अम्मा तोखे पंहिंजे अखियुनि खां परे ई कोन कयो ही तूं आलसूं सफ़र कीअं कंदे जेको घबराइण हाओ जंहिं वञा थो लॾींदे लिबास जतन जेॾो ई कयो अचे आरीअ जाम जो वण वण मछां वास मिरूं खीन मास हद हलंदा हो तॾहिं वाह मुझे महबूब जा आशिक वाह मस्तान
निकरी पियो हलंदे 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 साईं चए पियो मूंखे कंहिंजी परवाह न आहे दुनिया जे कंहिं रिश्ते जी परवाह न आहे न ई कंहिंजे साम्हूं झुकंदुसि न कंहिं सां कपिड़ो घुरंदुसि चए थो भला मुंहिंजो घोड़ो काहे वञ मुंहिंजो लिबास पाए चए थो न ही इश्क जो इम्तिहान आहे अकेलो ई मूंखे पास करिणो आहे झुको क्यों गैर के आगे किसी से भीख क्यों मांगो झुको क्यों गैर के आगे किसी से भीख क्यों मांगो कि मेरे दिल में इश्क़ सरवरेती का खजीना है वो मेरे दिल में रहते हैं रोंदो रणंदो लकल ताड़ी दो जबल झल झागी दो हाणे मदीने जे हुदूद में दाखिल थो दाखिल थो मुस्तफ़ा जे पाक शहर जे हद में रात जो टाइम कहिड़ो हो मुसलमान दिल जे कलम सां ॻाल्हि ॿुध जे वही वही ऐं दिल जे अंदरि ॻाल्हि सम्झ में अची वई त तुंहिंजे ईमान खे को फोड़ू फोड़े नथो सघे रात जो टाइम मदीने में सारो लोग सुतो पियो आहे पर वाह मुंहिंजा महबूब भोला हू आशिक जेकॾहिं दुख ॾाखड़ा तकलीफ़ूं सही अचे पियो त मुंहिंजो महबूब बि कोन पियो आराम करे मुस्तफ़ा करीम पंहिंजे हवेलीअ खां ॿाहिरि निकिरी आयो मस्जिद नबवीअ में कुझु सहाबा जा वफ़द ॾुरनि इलाइक़नि खां आयल हुया के सुता पिया हा त के अल्लाह जी बंदगी पिया कनि मुस्तफ़ा करीम पंहिंजे पाक हवेलीअ मां आया हथ में शमा हुआ महबूब अची मस्जिद नबवीअ में जेके वेठा हुआ उनखे ॾिसनि पिया जेके सुता पिया हा शमዕ वेझी करे उन्हनि जे चेहरनि खे पिया ॾिसनि जेके सहाबी जागनि पिया उन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कंहिंखे पिया ॻोल्हियो हुकुम कयो उनखे हाज़िर कयो पाण मुस्कुराए जो निहाया सहाबीअ रोशनी जो ॾिठी सहाबा ॾिसनि त मुस्तफ़ा जे लबनि ते मुस्कुराहट पर चश्माने मुक़द्दस मां आंसू वही रहिया ॻाल्हि सभिनी खे ख़बर पइजी वई अबू बकर सिद्दीक़ आयो उमर फारूक आयो उस्मान गनी आयो हैदर करार आयो हाणे रात जो वरी मजलिस मची वई आहे महबूब खे जो इंतज़ार आहे फरमायो हाओ अॼु मूंखे पंहिंजे आशिक जो इंतज़ार जंहिंजे इंतज़ार में 1.25 लख नबी बैतुल मुक़द्दस में बीठा हुजनि काइनात जी झलक जे लाइ मुंतज़िर हुजे ओहो वाह मुंहिंजो महबूब अॼु पंहिंजे आशिक ज़ार जे इंतज़ार में आहे मुसब तुंहिंजे भाग तां क़ुर्बान वञा मोहबत फरमाए ईंदो अचण वारो साईं केरु ईंदो नालो कोन पिया खणो राज़ रहे का घड़ी थी मुस्तफ़ा जी खुशबू मालूम करे इन हाल में जो जिस्म ते फाटल पुरानी सुकल हिट जी खल है पुट पुराने टाट जे कपड़े जो चत लगल तहबंदा ओ जेको शहजादो जे शहंशाही जिंदगी गुजारी ही इन हाल में जिस्म लहू लहाना किथे कंडा लगल हन त किथे जख्म लगल हन मुंह में मिट्टी लगी पई आहे मथे जे बारनि में मिट्टी लगी पई आहे ये ओ जो मस्जिद नबवी जे सहन में दाखिल था सहाबा जो ना तवज्जो कयो ये बेचो आयो तो उहे जेके मक्के में रहंदड़ सहाबी हुया जिन उम्मे मुसाब खे ॾिठो हुयो उन्हनि जो ॾिठो त उन्हनि जे ज़बाननि मां उन्हनि जे चेहरनि मां उन्हनि जे वात मां रड़ियूं निकिरी वयूं रोअण लॻा सारो खता रोअण लॻा चवण लॻा या रसूल अल्लाह ही त उहो शहज़ादो आहे जंहिंजे लिबास खे मुल्कनि खां माण्हू ॾिसण ईंदा हुया इन शहज़ादाना ज़िंदगीअ में इन जो हाल ई कीअं थियो आहे या रसूल अल्लाह ही त मुसअब बिन उमैर पाण फरमाए अचण ॾियो जीअं जो आशिक ज़ारा थकियल आहे जीअं जो आयो त मुस्तफ़ा जे कदमनि ते पंहिंजा चप थो रखो वाह
सब तुझो भा महबूबन मुसाब जे चेहरे के खणी पंजे छोलीअ में विहारियो पंहिंजे पाक कमलीअ सां चादर सां मुसाब जे मुंह तां मिट्टी पिया साफ़ कर मथनि जी मथे जी मिट्टी पिया साफ़ कर इहे मुस्कुराए फरमाइनि पिया मुसाब मूंसां राज़ी आहीं या न मुसाब मूंसां राज़ी आहीं मुसाब तो चे मुस्तफ़ा जे तव्हां राज़ी आहियो त मुंहिंजे लाइ सभु क़बूल आहे अमां राज़ी आहियो त महबूब सभु क़बूल आहे मुस्तफ़ा जे तूं राज़ी आहीं त अल्लाह बि राज़ी आहे महबूब मां जेको कुझु ॾिठो आहे मोहम्मद फरमाए मुसाब न चओ तो जेको कुझु सुठो आहे मां मोहम्मद वेठे ॾिठो आहे पर याद रख तो मुंहिंजी मोहब्बत में पंहिंजे अबे अम्मा खे छॾियो आहे मुंहिंजी मोहब्बत में पंहिंजे लिबासनि खे पंहिंजी शहनशाही ज़िंदगीअ खे पंहिंजी आसानीअ खे आसाइश खे छॾियो आहे ॿुध मां मोहम्मद तोसां वाइदो थो कयां क़यामत जे ॾिहाड़े तूं मूंसां ईअं मुंहिंजे पखई भाकुर में हूंदे दुनिया ॾिसंदी त मोहम्मद सां प्यार करण ॿारनि सां मुस्तफ़ा कीअं प्यार थो करे ॾेखारे वइज़ा अमरहु मुक़्तदरु अमर इशारे ते सब कुछ कुर्बान करण वारा हे मुझे मोहम्मद जा सहाबी आखिरी बगालो क्या टाइम काणो थी वियो आहे हदीस पाक जा लफ्ज़ ॿुधो उर्वा बिन मसूद तो चवे बियो मंज़र मूं ॾिठो वइज़ा तवज़अतातु यक़तिलून अला वज़ूइही मां इहो मंज़र ॾिठो एॾे मुस्तफ़ा करीम वज़ू पिया कनि त महबूब जे वज़ू जो पाणी महबूब जे पाक आंगन मुस्तफ़ा पाक जे पाक ठूठन मां चेहरे मां दाढ़ीअ जे वारनि मां उहे पाणी जा कतरा पिया किरनि सहाबी उन पाणीअ जे कतरनि खे हासिल करण जे लाइ हिक ॿिए खे थिका पिया ॾियनि फादू यक़तिलून अला वज़ूइही पाणीअ जा फुड़ा हासिल करण जे लाइ मूं गुमान कयो त किथे पिड़ी पाण खे क़त्ल न करे वेहनि ऐं सहाबियो भला हीरा मोती त कोन पे विराइजा जो एॾी दुनियादारी लाइ माण्हू तकड़ कंदो मुस्तफ़ा जे पाणी जे कतरनि खे इएं छो पे कयो फरमायो हाओ दुनिया जी सॼी दौलत हिकिड़े पासे मुस्तफ़ा जे पाक जिस्म सां किरल हिकिड़ो कतरो उहा दौलत रखे थो जो इन कतरे जे सदके अल्लाह जन्नत बि अता कंदो त पंहिंजो दीदार बि अता फरमाईंदो इहा आहे मुंहिंजे महबूब जी अज़मत इहो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान सम्झणो आहे त सहाबा खां शान सम्झणो आहे त आखिरी ॻाल्हि ॿुधो इज़ा तकल्लम ख़फ़दू अस्वातहुम इंदहु तवज्जो सां चए थो मूं ॾिठो मुस्तफ़ा सां जॾहिं कचहरी पिया कनि या को अर्ज़ पिया कनि त हुननि जो तरीक़ो कहिड़ो हो इएं आस्ते पिया ॻाल्हाइनि जीअं साह जा सुलभाट हूंदा आहिनि हदीस पाक जो मज़मून आहे फजसा अला रुकबतई साहब ईंदा गोॾनि पर बीही गोॾनि ते वेही पंहिंजो चेहरो मुस्तफ़ा जे पाक सीने जे साम्हूं करे अबू बकर सिद्दीक़ साईं सुरभाटनि में ॻाल्हाईंदो हो जीअं साह जो आवाज़ थींदो आहे मुस्तफ़ा करीम कई भेरा मुस्कुराए पुछंदा हुआ अबू बकर दुबारा ॿुधा तो छा चयो इहो अंदाज़ हो मुंहिंजे आका जे सहाबा जो अफ़सोस आहे अदा सुन्नियत जे नाले खे ख़राब न कयो सुन्नियत मुस्तफ़ा जे अदब ऐं एहतराम जो नालो आहे अमां ॾिसंदा आहियूं त फेसबुक ते सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो आई आहे और मदीने में मीलाद मल्हायो वियो मुस्तफ़ा जे रोज़े अथर ते वहां उते जेके ॾिसो नारा लॻाया विया यादि रखो मुस्लमानो इहा बि शैतानी साज़िश आहे अक़ीदो न आहे असलाफ जे अक़ीदे खे तव्हां ॾिठो ई न मुस्तफ़ा जे दरबार जो अदब नारो तूं हिते लॻा इहो नारो ईमान जो चोहर आहे इन नारे सां मुस्तफ़ा जी मुहबत दिलनि में पुख़्ता थींदी आहे इहे तूं नारा भले लॻा पर मुहम्मद आका जी दरबार जो ख़ासि अदब आहे उहो अदब छा आहे अदब गाहेस्त ज़ेरे आसिमा अज़ अर्श नाज़ितर नफ़स गुम करदमी आयत जुनेदो बायज़ीदी जा अरे हीअ उहा जाइ आहे जेका अर्श मुअल्ला खां
1000 गुना आला है जो त अर्श ते मुस्तफा जे जुत्तीअ जा कदम लगा हा मुस्तफा जे जुत्तीअ खे अर्श पियो चुमे हिते मुंहिंजो सुहिणो हबीब पाण थो रहे इन जाइ ते जुनैद बगदादी जहिड़ा बायज़ीद बिस्तामीअ जहिड़ा पंहिंजो साहु खणण बेअदबी था सम्झनि इमाम आज़म साईं खां सईदा त 40 कदम पोइ ते पासे में बि सलाम कंदा खाद न पता साईं जो इलाके साम्हूं अचो रोई चवंदा मां अबू हनीफा जहिड़ो गंदो इंसान मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो महबूब जे पाक रोज़े अथर जे साम्हूं बीही मां पंहिंजो गंदो जिस्म खणी वञा उनजो अदब इमाम मोहम्मद मालिक खां खलीफा मुस्तनसर बिल्लाह पुछो सही महबूब जे दरबार जो अदब छा आहे सलाम कीअं पढ़जे तरीक़ो छा आहे फरमाया खलीफा ॿुध अगर तोखे ख़ुदा मंज़र ॾेखारे हिजाब हटनि ईअं ॾिसी त मुस्तफ़ा पंहिंजे तख़्त ते जलवा अफ़रोज़ नबी हथ बधियो बीठा आहिनि अहिड़ी शहनशाही दरबार जो दबदबो ॾिसी मंज़र नज़र अचई त उहो ॿुधाए तूं किथे बीहंदे ऐं कहिड़े आवाज़ में सलाम पढ़ंदे चईसि मां घटि में घटि 40 कदम पोइ बीहंदुसि ऐं इन आवाज़ में सलाम पढ़ंदी निमाज़ में सत तस्बीह पढ़बी आहे सुभान रब्बियल आला इन आवाज़ में जो पाण ॿुधी सघां पाण फरमायो इहो ई मुंहिंजे महबूब जे दरबार जो असल इमाम आज़म फरमाया हरम में जेकॾहिं को पोको ठोके उनजो आवाज़ थे फरमायो मूंखे ख़बर पवे मां उनखे 10 दुर्रा हणंदुसि इहो आवाज़ मोहम्मद आका खे तकलीफ़ पहुचाईंदो मुंहिंजो महबूब हयातुल नबी सहाबा जो अदब खुदा करे त तोखे सुन्नियत सम्झ में अचे पंहिंजे जगर ते न हल जीअं सम्झ में अचे तो तूं सम्झी इश्क त ईअं आहे इश्क सहाबा खां सिख ये तकाज़ाऊं मोहम्मद आका जे मुहब्बत जो ख़ुदा सेखारियूं ऐं सहाबा अमल करे ॾेखारियो आओ असां भाग वारा हूं असांखे इन ॻाल्हि ते फ़ख्रु आहे असांखे अहिड़े कामिल जो दर मिलियो आहे जंहिं इहा मुहब्बत सेखारी आहे प्यारो पंजने पाकने जो सिखारे हुब सुणे दस्तगीर जी ॾियारे प्यारो पंजने पाकने जो सिखारे हुब सुणे दस्तगीर जी ॾियारे सुणी हदीस रब्बी अमर आगे सारी दुनिया में बहरियो नंबर वयो सुनो सजन साईं पीर मिली कहिड़ा गुण गायो भलायूं था भायूं कहिड़ा गुण गायो जेकॾहिं तोखे पक न अचे हिकु दफ़ो मुंहिंजो दिल सां दुआ दावत क़बूल कर नाहे कंडियारो पंज करे को हली सजन सां भेट करे को नाहे कंडियारो करे को हली सजन सां भेट करे को बची भी गई सब सां ख़बर आहे सारी दुनिया में बहरियो न बरवयो सुनो सजन साईं पीर मिली कहिड़ा गुण गायो भलायूं था भायूं कहिड़ा गुण गायो जहिड़ी सीरत तेहड़ी सूरत इल्म अकुल है बसीरत छाप गे हिते शमसो कमर आगे सारी दुनिया में बहरियो न बरवयो सुनो सजन साईं पीर मिली इहो जज़्बो इहो जुनून मोहम्मद आका जी मोहब्बत असांखे इन कामिल जे सीने मां मिलियो आहे असीं 100 दफ़ा चवंदासीं जीअं उनखे जीअं असांखे जीअं सेखारी इंशाअल्लाह तूं ॻाल्हि दिल जो नातो लॻाईंदे त तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाह अल्लाह एक जरूरी ऐलान
हजरत अल्लामा मौलाना मोहम्मद इदरीस दायरी साहब जो किताब है 24 जनवरी फिरोज आचर सुबह जोहर का ताजमहल खान ममदानी अंदरकोट में सुबह जो 10 बजे मुस्तफा जाने रहमत पिला तो सलाम शम्ए बज़ में हिदायत पिला तो सलाम जिसमें अतहर पे बैठी नमक की कभी जिसमें अतहर पे बैठी नमक की कभी उनकी आला हिफाज़त बेला को सलाम मुस्तफा जाने रहमत बेला को सलाम सैयदा जाहिदा तैयबा ताहिरा सैयदा जाहिदा तैयबा ताहिरा यानी खातून जन्नत पिला को सलाम मुस्तफा जाने रहमत पिला को सलाम शम्ए बज़ में हिदायत पिला को وبك استغيث واصلي وعليك توكلت فاغفرني يا غافر الذنوب من الدنيا والآخرة ويا رحمن الدنيا والآخرة ويا رحيمهما أنا عبدك ببابك فقيرك ببابك أسيرك ببابك ضعيفك ببابك يا رب العالمين يا أرحم الراحمين يا غياث المستغيثين مغمومك ببابك يا كاشف كرب المكروبين عاصيك ببابك يا طالب الغارين इलाह आलमीन पाक महफिल के पनी बारगाह में मंजूर व मकबूल फरमा आकाए दो जहां जी जिक्र पाक जिस के मुला मौला साडी मुश्किलात को आसान फरमा गली दूर फरमा रुख दूर फरमा हबीब जे सदके दुआओं कबूल मंजूर फरमा मौला करीम जेके हिते हली आया तुझे हबीब जी मोहब्बत में बैठा या अल्लाह साडे बुधल बुधाइण पनी बारगाह में मंजूर व मकबूल फरमा इलाह आलमीन मुस्तफा जी पाक ज़ात जे सदके हुजूर जी रहमत मा खास तो का फरमा खास घर अता फरमा बीमारन मरीजन के शिफाए कामिल अता फरमा दर्द वारन जा दर्द दफा फरमा दुख वारन जा दुख दूर फरमा हबीबन जे सदके दुआओं कबूल मंजूर फरमा कर्जन खां मर्जन खां मुसीबतुन नागानी आफतुन उर्दन हादिसन का महफूज फरमा मौला करीम असांजो खात्मो बिल खैर फरमा असांजे मुश्तन करीमन के खिज़ी हयाती अता फरमा उन्हनि जे फैज़ान के क़यामत ताईं जारी सारी फरमा उन्हनि जे खानवादे के या अल्लाह शादी आबाद फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाब الرحيم قال الله تبارك وتعالى في شأن حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما صلى الله على النبي الأمي وآله صلى الله عليه وسلم صلاة وسلام عليك يا سيدي يا رسول الله سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله نعرہ